अस्सलाम वालेकुम। रंगन भरी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त असरा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमीद कयूं था त ठीकु हूंदव। ऐं हमेशह वांगुरु इहा ई दुआ आहे त जिते वञो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो। ॿिनि खां 3 ॾींहंनि जी छुटी खां पोइ जेको आहे असां तव्हांजे अॻियां हाज़िर आहियूं ऐं तबियत ख़राबु हुजण जे करे हिकिड़ो ॾींहुं छुटी कई मुंहिंजे जुमे जे ॾिहाड़े जे करे ऐं तबियत अञा बि ख़राबु आहे, अञा बि ज़ुकाम आहे ऐं जेको आहे ॻाल्हाइण में बि प्रॉब्लम थो थिए। पर बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। अॼु बि को न को टॉपिक हूंदो, का न का गुज़ारत हूंदी, का पहेली हूंदी, को सवाल हूंदो। सो अॼु हिक खां ॿिनि टॉपिक्स ते ॻाल्हाईंदासीं, मतिलबु हिकु सवाल हूंदो, हिकु टॉपिक हूंदो, गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं। छो जो अॼु असांजो कॉलर डे आहे। अॼु असां वटि को गेस्ट न हूंदो। स्टार्ट में ई मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त अॼु जेके मुंहिंजा गेस्ट हूंदा उहे मुंहिंजा कॉलर्स ई हूंदा ऐं अॼु को गेस्ट असां वटि हिते स्टूडियो में मौजूदु न हूंदो। सो असांजा जेके गेस्ट आहिनि उहे अॼु जा कॉलर्स हूंदा ऐं जॾहिं बि कॉल कयो पंहिंजी टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी बंदि करे छॾींदा कयो, म्यूट करे छॾींदा कयो या वरी ऑफ करे छॾींदा कयो। ऐं 4 खां 6 वॻे ताईं असां तव्हां सां लाइव गॾु हूंदा आहियूं। पर 4 लॻी 10 मिंट ते असांजो टाइम आहे, पर कॾहिं कॾहिं टेक्निकल मसइलनि जे करे माण्हू अॻिते पोइ थी वेंदो आहे। सो बहरहाल मंडे टू फ्राइडे असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं रंगनि भरी शाम में ऐं सैटरडे संडे हूंदी आहे असांजी छुटी। सो बहरहाल अॼु जो जेको सुवालु आहे ॾाढो इंट्रस्टिंग आहे, जनरल नॉलेज जो सुवालु आहे ऐं तमामु सुठो सुवालु आहे, तमामु सुठो आहे ऐं मूंखे यकीन आहे त सभिनी खे वणंदो। अॼु जो जेको सुवालु आहे उहो आहे त बाबाए क़ौम। हाणे बाबाए क़ौम जो नालो जॾहिं ईंदो आहे त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी आहे त बाबाए क़ौम केरु आहे। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिनाह जे बाबा जो नालो छा हुयो? अॼु जो सुवालु आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिनाह जे बाबा जो नालो छा हुयो? सो बहरहाल जल्दी जल्दी सां कॉल कयो ऐं अॼु ॾिसंदासीं त फर्स्ट कॉल केरु करे थो ऐं केरु असांखे फर्स्ट में सही जवाबु ॾिए थो त बाबाए क़ौम क़ाइद आज़म मोहम्मद अली जिनाह जे बाबा जो नालो छा हुयो। जनरल नॉलेज जो सुवालु आहे ऐं यको असां जनरल नॉलेज जा सुवाल रखिया आहिनि त यकीनन तव्हांखे ख़बर आहे त रोज़ जनरल नॉलेज जा सुवाल पुछा वञनि था त काफ़ी माण्हू पढ़ंदा बि हूंदा या गूगल ते ॾिसंदा हूंदा ऐं अच्छा केरु चवंदो आहे गूगल ते ॾिसी करे हर कोई जवाबु ॾेई छॾींदो आहे त सुठी ॻाल्हि आहे न। ऐं हिकदमि गूगल अॼुकल्ह ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर शइ तव्हांखे ॿुधाए छॾींदी हिकु सेकेंड विदिन सेकेंड्स में, त इहा सुठी ॻाल्हि आहे। पर ऐं तव्हां केरु गूगल करे हिते ॿुधाए थो ऐं उनजे थ्रू तव्हां ॿुधो था त सुठी ॻाल्हि आहे। हिक ॿिए खे जेको आहे इंफॉर्मेशन पिया ॾियूं असां ऐं इहा बि नॉलेज में इज़ाफ़ो थींदो आहे। ऐं जेके बि सुवाल आहिनि अॼु ताईं असां जेके सुवाल रखिया आहिनि जनरल नॉलेज जा उहे सभु तव्हां यकीन नोट कया हूंदा, पर ऐं नोट कंदा बि कयो। छो जो थी सघे थो अहिड़ो ॾींहुं रखूं जंहिंमें असां तव्हां खां इहो पुछूं त भई हिन सॼे हफ़्ते में असां कहिड़ा कहिड़ा जनरल नॉलेज जा सुवाल रखिया हुयासीं, त पोइ इन मां ख़बर पवंदी आहे त तव्हां केतिरे चाह सां प्रोग्राम खे ॾिसो था, केतिरे चाह सां तव्हां सुवाल खे ॿुधंदा आहियो ऐं केतिरे चाह सां तव्हां उनखे नोट कंदा आहियो। त जेकॾहिं अॼु असां स्टार्ट कयो आहे मंडे खां त वरी असां थी सघे थो त ख़मीस ते या वरी फ्राइडे ते इहो सुवाल रखूं त अॼु जे जेको वीक असांजो पूरो गुज़री वियो उन में असां जनरल नॉलेज जा कहिड़ा कहिड़ा सुवाल रखिया हुयासीं, इहो बि सुवाल थी सघे थो तव्हां खां। त तव्हां सुठो आहे त नोट कंदा कयो ऐं नोट में मतिलबु इहो तव्हांजो वधीक फ़ाइदो थींदो। जनरल नॉलेज जा सुवाल एतिरा सारा असां रखिया आहिनि ऐं उहे सभु जेकॾहिं तव्हां वटि लिखियल हूंदा त तव्हांजे ई नॉलेज में वधीक इज़ाफ़ो थियण वारो आहे ऐं असां कॾहिं न कॾहिं पुछी बि सघूं था। त फर्स्ट कॉलर अॼु जो केरु हूंदो ॾिसंदासीं। कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। जी जी ॾाढा सही, कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अलाह जा लख एहसान, मालिकनि जा लख एहसान। मोहम्मद अली जिनाह जे पीउ जो नालो पूजा जिनाह। अच्छा, हा चलो सही आहे। हाणे वधीक तव्हां ॿुधाईंदो पोइ बाद में। जी 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 अॼु मुंहिंजो पोटो तव्हांखे कसीदो ॿुधाईंदो मोहम्मद बाक़िर। अच्छा बिल्कुलु ॿुधायो। हा ॿुधंदो? जी 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 बिल्कुलु। हा ॿुधायो ॿुधायो मोहम्मद बाक़िर सां ॻाल्हायो। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अल्लाह जो शुक्र है, तव्हां ॿुधायो? अल्लाह जो शुक्र आहे। छा ॿुधाईंदव? जी अॼु मां तव्हांखे नात ॿुधाईंदमि। बिल्कुलु ॿुधायो। ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के
हसनैन के नाना। थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं जेको आहे मां इहा रिक्वेस्ट कंदमि सभिनी खे त जुमे जो ॾियारो हूंदो आहे असांजो नातनि जो न, त जुमे जे ॾींहुं ई कोशिशि कंदा कयो त नंढा हुजनि या वॾा हुजनि नात ॿुधाईंदा कयो, छो जो बाक़ी ॾींहंनि ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे मथे ते रहो न हूंदो आहे त सुठो न लॻंदो आहे नात ॿुधी करे न। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंजे शान में असां नात या दरूद पढ़ंदा आहियूं त कम से कम मथे ते रहो हुजणु ज़रूरी हूंदो आहे। सो इहा रिक्वेस्ट आहे मुंहिंजी, कोशिशि कंदा कयो त मंडे खां वठी जेके ॿिया ॾींहं आहिनि उन ते माण्हू शेरो शाइरी ॿुधाए सघे थो, गीत ॿुधाए सघे थो, कुझु बेत ॿुधाए सघे थो। सो बहरहाल फर्स्ट कॉलर असांजो जेको आहे उन्हनि जवाबु ॾिनो आहे जिन्हा पूंजा। त हाणे ॾिसंदासीं त जिन्हा पूंजा जेको आहे उहो सवाल जो जवाबु जेको आहे उहो सही आहे या वरी कोई ॿियो नालो थी सघे थो। त सेकेंड कॉलर ॾिसंदासीं त उहो कहिड़ो जवाबु ॾियनि था, किथां खां कॉल कनि था, ऐं लास्ट में ख़बर पवंदी त सही जवाबु कंहिं ॾिनो ऐं किथां खां ॾिनो। छो जो हाणे असां नालो मेंशन करणु शुरू कयो आहे त नालो लास्ट में असां उन पंहिंजे कॉलर जो मेंशन कंदा आहियूं त कंहिं असांखे सही जवाबु ॾिनो ऐं कंहिं जेको आहे ग़लति जवाबु ॾिनो। त फर्स्ट कॉल असांजी अची चुकी जेका तव्हां ॿुधी ऐं तव्हां जवाबु बि ॿुधो जिन्हा पूंजा। त हाणे ॾिसंदासीं त बाबा क़ौम क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्हा जे बाबा जो नालो छा आहे, जिन्हा पूंजा आहे या वरी कुझु ॿियो आहे। सो कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी हजरा। जी अदा केर किथां ख़बर? अदी मोहम्मद रफीक जान जो गोठ जाफर चाली जिलो उमरकोट खां। जी रफीक भाउ कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जी महिरबानी अदी। अवी ॿुधायो अवी अवांजी टीम सभु ख़ैर अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो सवाल ॿुधो आहे? जी अदी सवाल ॿुधो आहे, सवाल खां हटी करे थोरो हिकिड़ी ॿी ॻाल्हि असां शेयर कंदसि। अच्छा पहिरियां जवाबु ॾियो, सवाल जो पहिरियां जवाबु ॾियो। अदी हू बि ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ॿुधी त वठो। चलो चलो ॿुधायो। चवंदा आहिनि न दादू में जादू आहे। जी हुन वाकई जादू आहे। काल जेको सो सिंध जो पहिरियों क्रिकेटर पाकिस्तान जी टीम में खेॾियो आहे। अच्छा वाओ माशाल्लाह। ऐं पूरी सिंध वासी ऐं सिंधियुनि सभिनि खे दिलि जे गहराइनि सां मुबारक थो ॾियणु ज़ाहिद खे, जंहिं इहो साबित करे ॾेखारियो त सिंधी बिला आख़िर नेठि जेको जीअं पाकिस्तान वजूद में 70-75 साल खां पोइ को न को सिंधी ज़रूरु खेॾियो। बिल्कुलु जी अदा। सवाल जो जवाबु? जी अदी सवाल जो जवाबु? सवाल जो जवाबु न पियो अचे। न पियो अचे, चलो को मसलो कोन्हे भाउ। थैंक यू रफ़ीक भाउ। ऐं रफ़ीक भाउ जेको आहे हिस्ट्री ॻाल्हि ॿुधाई। सो बहरहाल ईअं ई असांजे जेके बि नौजवान आहिनि, सिंध जा नौजवान हुजनि या पाकिस्तान में कहिड़े बि सूबे खां तालुक रखंदड़ हुजनि, नौजवाननि खे मौक़ो मिलणु खपे। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुभाणे जो जेको रोशन मुस्तक़बिल करण वारा आहिनि उहे नौजवान ई आहिनि ऐं सुभाणे जेको पाकिस्तान खे संभालण वारा आहिनि उहे अॼु जा असांजा नौजवान आहिनि। त अॼु जे नौजवाननि खे अगरि मौक़ो मिलंदो त सुभाणे जो पाकिस्तान जेको हूंदो उहो वधि खां वधि बहितर खां बहितर हूंदो। सो बहरहाल सुठी ॻाल्हि लॻी, इलाही ख़ुशी थी। ऐं जॾहिं बि पंहिंजे शहरनि जो या सिंध जो नालो ईंदो आहे त हर कंहिं सिंधी माण्हू खे ख़ुशी थींदी आहे, स्पेशली जेके सिंध में रहनि था। पोइ चाहे उहो सिंधी हुजे, चाहे उर्दू हुजे, चाहे बलोची हुजे, केरु बि हुजे, सिंध में का बि अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे जंहिंमें कंहिंखे का बि अचीवमेंट मिले त उन में ख़ुशी थींदी आहे। सो बहरहाल अॼु जो सुवालु आहे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्हा बाबा क़ौम। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्हा जे बाबा जो नालो छा हुयो? सो फर्स्ट कॉलर असांखे जिन्हा पूंजा ॿुधायो। हाणे सेकेंड कॉलर चयो त मूंखे जेको नॉलेज में न आहे। सो ख़ैर असांजे हिन प्रोग्राम जे थ्रू जिनखे नॉलेज में न आहे उनखे नॉलेज में अची वेंदो। सो कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। अदी वालेकुम सलाम भेण, खुश आहियो? अदी कीअं आहे तबियत अदी तव्हांजी? अल्लाह जो शुक्र। अली गुल भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु ठाक? बसि तव्हां अल्हम्दुलिल्लाह। मूं तव्हां भेण भाउ सभिनी जो हिकु जहिड़ो हाल आहियो। मुंहिंजो बि नज़लो ज़ुकाम गलो ख़राबु लॻो पियो आहे। हा बसि मौसम अहिड़ी लॻी पई आहे न, मौसम अहिड़ी लॻी पई आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं जेको आहे सो मुंहिंजो बि इहो ई जवाबु आहे जेको आहे सो जेको अॻिते हीअं ॾिनो जेको पूजा जना छा चई मूंखे जिन्हा पूंजा। जिन्हा पूंजा जना पूजा जेको इहो जवाबु आहे। ऐं अदी हिकिड़ो मां अदे ताहिर खे हिकिड़ो प्रोग्राम कयो आहे, भाउ ऐं भेण ज़ाल ऐं मुड़ुसु तव्हांजे प्रोग्राम में गेस्ट थी आया आहिनि। अच्छा तव्हां घणा कप चांहि उन्हनि खे पीआरींदव? इहो मुंहिंजो हिकिड़ो तव्हांखे जेको हिकिड़ो अदे खे ख़बर आहे ताहिर खे। अच्छा ठीकु आहे ठीकु आहे। ज़ाल ऐं मुड़ुसु भाउ ऐं भेण तव्हां गेस्ट थी आया आहिनि, उन्हनि खे तव्हां घणा कोप चांहि जा ॾींदव? ठीकु आहे ओके। ॿियो कुझु चाहींदो? हा अदी ॿियो त सभिनीनि खे अदे आबिद खे तव्हांजी पूरी टीम खे कैमरामैन जेके बि आहिनि ॾिसण वारनि खे अदी अरूज अलाह ताला जेको सिहत ॾे
सब जेके तरह असां मीर मोहम्मद खान काफ़ी ॾींहं ॻाल्हि कोन थो करे ख़ालिद भाउ खे मुंहिंजा सलाम वालेकुम ऐं मज़र भाउ खे मुंहिंजा काफ़ी सलाम जेके तव्हांखे तव्हांजी अम्मी अबू खे अलाह Thank you. सिहत ॾे मौला तव्हांजे प्रोग्राम में ॾींहं जेको ॾाढा ॾुखिया लॻनि था असांजे लाइ छो त ॿिया बि को अहिड़ो को ख़ासि प्रोग्राम कोन्हे जो वेही माण्हू टाइम पास करे त कोशिशि कयो तव्हां असांखे 2 कलाकनि जे बजाए उनखे 1.5 कलाक करे छॾियो आहे 3-3 4-4 कलाक ॾियो असांखे टाइम अच्छा त इहो त तव्हांजो प्यार आहे पर असल में छा हो जो ख़मीस वारे ॾियारे ते तबियत ख़राब हुई त जुमे ते सफ़ा आवाज़ न हुयो मूं वटि आवाज़ निकिरी न पियो बिल्कुलु गलो ख़राब भाउ अली कुल जी दुआ या गॾो गॾु आहे अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं 3 बजे अचो मां हाणे बसि भाउ जी ॻाल्हि मञो छो त तव्हां 2 कलाक 2 कलाक असांजो खाई था वञो तव्हां 4:30 बजे था अचो अच्छा चलो चलो ठीकु आहे असांखे पूरो टाइम ॾियो तव्हां 4 बजे फिक्स जेको आहे फौजी टाइम रखो जेको टाइम इंशाल्लाह कोशिश कंदा आहियूं त पूरे टाइम ते अचूं पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे टेक्निकल मसला हूंदा न अलीगुल भाउ ते त उनजे करे थी जुर्मानो कंदुमि भाउ ताहिर ते तव्हां ते न मां भाउ ताहिर ते कंदुमि हा ठीकु आहे ओके ओके बहुत अल्लाह तव्हां सभिनि खे ख़ुशि रखे मौला तव्हांखे कामयाबी ॾे अल्लाह ताला तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे अल्लाह करे तव्हांखे का बीमारी न अचे तव्हांखे आख़िर में भाउ तव्हां जेके या अली मदद सॼी मौला अली मदद भाउ थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग अली गुल भट्टी भाउ सां तमामु प्यारो भाउ ऐं दुआऊं ॾींदड़ जेको चवंदा आहियूं असां दुआऊं ॾींदड़ भाउ असांजो सो बहरहाल भाउ जेको एॾो वॾो ज़ुल्म न कयो 3 बजे न चओ ऐं टाइमिंग थोरो 2-3 ॾींहंनि खां डिस्टर्ब आहे वाक़ई में टाइम ते ऑन एयर न पिया थियूं त जुमे वारो ॾींहुं त असां रिपीट कयो प्रोग्राम अॼु जेको आहे थोरो मसलो थी वियो सो उनजे लाइ माज़रत सो बहरहाल इहो बि प्यार आहे इहो बि मोहब्बत आहे सो बहरहाल कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुश आयो ना आप ही मां बिल्कुलु ठीकु आहियां अनीता तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक मां भी बिल्कुल ठीक हां जुमे ते भी ना आया शंकर ते भी ना आया आतवार ते भी ना आया जुमे ते आया वनी अल्लाह ज़ुल्म जुमो छंछर आचर मुंहिंजी छुट्टी हूंदी आहे हाँ उहा त ख़बर आहे पर जुमे ते भी ना आया हुयो मां त काल्हि वयूं हुयूं कोन हुई असांजी टीवी वरी ख़राब थी पई हुई हा मां काल्हि हुई आयूं पे पर सुबुह ते ॾिठो बि वठां पोइ सुबुह ते ॾिठो त उहो ई प्रोग्राम हले पियो 1 जनवरी वारो अच्छा अच्छा ॿियो अनीता सवाल ॿुधो आहे सवाल जी त मूंखे न आहे ख़बर सवाल जी ख़बर न आहे त पोइ भला सवाल मां करे थी वठां तव्हां खां काइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे बाबा जो नालो छा हो न इहा त ख़बर आहे पर जवाब न आहे ख़बर जवाब ख़बर न आहे तुक्को लगा भला शादिया के सलाम कनम मिसेज रहमान के भी सलाम वालेकुम सलाम दुआऊं हुजनि खोड़ सारी उरूज खे उरूज भी ठीक थींदी इंशाल्लाह ताला इंशाल्लाह ठीकु आहे गानो ॿुधाइण चाहींदमि गानो ॿुधाईंदो बिल्कुलु ॿुधायो अनीता असांजो ख्याल ई न आहे हो असांजो ख्याल ई न आहे मुंहिंजा जानी बस असां ई चरिया हूं जो रोज़ हिरिया हूं असांजो ख्याल ई न आहे हो असांजो ख्याल ई न आहे मुंहिंजी आपी बस असां ई चरिया हूं जो रोज़ हिरिया हूं वाह 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 पंधड़ो कराईंदी दिल आहो जो सफ़ा बेअकुल आ पंधड़ो कराईंदी दिल आ जो सफ़ा बेअकुल आ जानी दिल जे चवण ते चिरिया हूं जो रोज़ हिरिया हूं असांजो ख़्याल ई न आहे हो असांजो ख़्याल ई न आहे मुंहिंजा जानी बस असां ई चरिया हूं थैंक यू अनीता थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग अनीता चयो त मूंखे जवाब जी न आहे ख़बर सो अनीता एंड ताईं प्रोग्राम ज़रूरु ॾिसजो त तव्हांखे इन सवाल जी जेका आहे उहो जवाबु ख़बर पइजी वेंदी ऐं जिन खे ख़बर न आहे उन्हनि खे अॼु जे प्रोग्राम जे थ्रू सही सवाल जो सही जवाबु ख़बर पइजी वेंदी त काइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे बाबा जो नालो छा आहे सो असां नेक्स्ट कॉलर ॾिसंदासीं केरु किथां हूंदो ऐं उनखे सवाल जो जवाबु ख़बर आहे या न ऐं या वरी अगरि सवाल जो जवाबु ॾिए थो त उहो दुरुस्त आहे या ग़लति त इहा आख़िर में ख़बर पइजनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मंडे खां फ्राइडे ताईं जेके असां जनरल जा सवाल रखंदा आहियूं उहो कहिड़े ॾींहं ते बि असां तव्हां खां पुछी सघूं था त हिन हफ़्ते में असां कहिड़ा कहिड़ा सवाल रखियासीं सो बहरहाल कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम
कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अलाए शुक्र आहे भेण। गुलरेज अली चढ़ियो ॻाल्हायां पियो लाड़काने खां। जी जी भाउ, वेलकम कयो था। गुलरेज़ कीअं आहियो, ठीकु आहियो? अदी अलाए शुक्र आहे, ठीकु ठाक। तव्हां ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र भाउ। जी भाउ, सवाल ॿुधो आहे? अदी सवाल तो ॿुधो आहे लेकिन अचे कोन पियो ऐं टुको बि कोन थो हणा, तंहिंजे अच्छा। करे तव्हांखे गानो थो ॿुधायां। चलो ठीकु आहे, ओके। ओ मिठा मुंहिंजी वफ़ाउन खे मरी वयुसि त सारी दे, ओ धिकारे थो मदर दिलबर, धिकारे थो मदर दिलबर, ओ रोई राज रोवारी दे, है मिठा मुंहिंजी वफ़ाउन खे मरी वयुसि त सारी दे। जी अदी। थैंक यू भाउ, थैंक यू गुलरेज़। ऐं जेको आहे ब्रेक जो बि टाइम थियो आहे, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वठूं था ब्रेक, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक। रंगन वरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं मुंहिंजे वेलकम बैक मां ई तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त मुंहिंजो नक केतिरो बंदि आहे ऐं ॻाल्हाइण में ई ख़बर पए थी। अञा बि जेको आहे अलीगुल भाउ जहिड़ा ॿाहिरि अचनि था त जेको 3 वॻे खां वञी थियो ऐं सैटरडे संडे बि छुटी न कयो, इहो ज़ुल्म न आहे। सो थोरो पंहिंजी भेण जो बि ख्यालु कंदा कयो। सो बहरहाल जेको आहे हिन वक़्तु कॉल ॾिसंदासीं केरु आहे ऐं किथां खां आहे ऐं असांजो सवाल जो जेको जवाबु आहे उहो सही ॾियनि था या न। सो अॼु जो सवाल आहे कायदे आज़म मोहम्मद अली जिना बाबा क़ौम, उनजे बाबा जो नालो छा हुयो? ऐं नालो जेको आहे अञा असांजा सिर्फ़ु हिकु खां 2 कॉलर हूंदा जिन जवाबु ॾिनो आहे, पर हाणे उहो जवाबु बि सही आहे या न आहे का ख़बर कोन्हे का। लास्ट में जेको आहे मेंशन कंदासीं त सवाल जो जेको जवाबु आहे उहो सही आहे या न। सो हिन वक़्तु ॾिसंदासीं कॉल ते केरु आहिनि ऐं किथां खां आहिनि। ऐं जॾहिं बि कॉल कयो त तव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदा कयो, पंहिंजे शहर जो नालो ॿुधाईंदो कयो, इलाइक़े जो नालो मेंशन कंदा कयो त जीअं ख़बर पए त प्रोग्राम खे किथे किथे ॾिठो वञे थो। पोइ चाहे उहो पाकिस्तान हुजे, पाकिस्तान खां ॿाहिरि हुजो, चाहे सूबे खां ॿाहिरि हुजो, चाहे कहिड़ी बि कंट्री, चाहे कहिड़े बि शहर, कहिड़े सिटी, कहिड़े इलाइक़े, कहिड़े गली ऐं घिटीअ सां तव्हांजो वास्तो हुजे त उहो तव्हां ज़रूरु मेंशन कराईंदा कयो। ऐं जॾहिं बि कॉल कयो पंहिंजे टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी ऑफ करे छॾंदा कयो, म्यूट करे छॾंदा कयो या वरी बंदि करे छॾंदा कयो। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। जी अदारशद, कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदी, तव्हां ॿुधायो कुझु आहियो तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु आहियां। सवाल ॿुधो आहे भाउ? हा जी अदी, बिल्कुलु जवाब पूजा जना। जिना पूजा, अच्छा जी जी। अच्छा, ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? अदी बस माशाअल्लाह प्रोग्राम तव्हांजो ॾाढो ख़ूबसूरत आहे। तव्हां अॼु ईअं सम्झो 2 हफ़्तनि खां पोइ वरी तव्हांजे प्रोग्राम में शामिल थिया आहियूं। अच्छा, ठीकु ठीकु जी जी ठीकु आहे। बिल्कुलु। थैंक यू भाउ, थैंक यू। ॿियो कुझु? बस वॾी महिरबानी अदी, बस थैंक यू थैंक यू थैंक यू। ऐं जेको आहे भाउ बि जेको आहे ॿुधायो आहे पूंजा जिना, ऐं के चवनि जिना पूंजा, पूंजा जिना, ॻाल्हि साॻी आहे, पर इहो सवाल जो जवाबु सही आहे या न इहो लास्ट में ख़बर पवंदी। छो जो काफ़ी ॾींहंनि खां ईअं थिए पियो हिक ॿिए जे सवाल ॿुधी करे बि सभु ग़लति पिया वञनि ऐं काफ़ी ईअं बि थींदो आहे सभु सही वेंदा आहिनि पर 2 खां 3 ॾींहं अहिड़ा थिया आहिनि जिन में सभु ग़लति हुया ऐं के हिकु अधु सही सवाल जो जवाबु ॾिनो, बाक़ी न त सभई हिक ॿिए जे पोयां हुया त हिन इहो ई ॾिनो आहे, हिकिड़े ॾिनो आहे, ॿियो ॾिनो आहे, टियों ॾिनो आहे, त यकीननि जेको आहे इहो सही हूंदो। त ईअं बि न हूंदो आहे त अगरि 4 माण्हू सही जवाबु ॾियनि था हिक ई उनजो त हिकिड़ो जे माण्हू सवाल जो जवाबु ॿियो ॾिनो आहे त उहो ग़लति हूंदो, ईअं बि न आहे हूंदो। कॾहिं कॾहिं उहो हिकिड़ो माण्हू सही हूंदो आहे ऐं 4 ग़लति थी वेंदा आहिनि। सो बहरहाल हिन वक़्तु असांखे कॉल आहे सखर खां हानिया जी, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम। कीअं आहियो हानिया, ठीकु आहियो? ठीकु, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र, तव्हांजे साम्हूं। जी, तव्हां अॼु ॾाढा सुठा लॻो था। महिरबानी। हानिया, सवाल ॿुधो आहे? जी, सवाल त ॿुधा आहिनि पर सवाल जो जवाबु कोन्हे पियो अचे। अच्छा जी, मुंहिंजी इहा डिज़ायर हुई त तव्हांखे कॉल कयां तव्हांजे प्रोग्राम में, लेकिन अॼु मुंहिंजी जेकी ड्रीम आहे उहा पूरी थी वई आहे एंड देन सवाल जो जवाबु नथो अचे। अच्छा, न को मसइलो कोन्हे, सवाल जो जवाबु नथो अचे त असांजे प्रोग्राम जे थ्रू ई तव्हांखे ख़बर पवंदी सवाल जो जवाबु। अच्छा, छा कंदा आहियो पाण हानिया? जी, मां स्टूडेंट आहियां। स्टूडेंट आहियो, छा पढ़ंदा आहियो? जी, स्कूल में स्टडी कंदा पढ़ंदा आहियूं, स्पेशलिस्ट ठहणु चाहियां थी इंग्लिश जी। इंशाल्लाह, ज़रूर ज़रूर। ॿियो छा चवणु चाहींदो?
जी ॿियो कुझु न, ॿियो तव्हां जो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। मेहरबानी हानिया। अच्छा प्रोग्राम रेगुलर ॾिसंदा आहियो? जी जी पोइ कॉल न ॾिठो हुयो, कल लाइट न हुई केबिल जी। अच्छा अच्छा, मां इहो बि पुछणु चाहियो त जॾहिं तव्हां प्रोग्राम रेगुलर ॾिसंदा आहियो त कॉल छो न कंदा आहियो? जी कॉल रोज करदा आहियूं पर कॉल लॻदी न आहे। अच्छा कॉल लॻंदी न आहे, चलो सही। अच्छा सखर जो मौसम कीअं भला? सखर जो मौसम सुठो आहे, हाणे थोड़ी थोड़ी गर्मी बि थिए थी। थोड़ी थोड़ी गर्मी भी थी वही है, चलो सही। अच्छा मौसम चेंज थिए थी ना। हाँ बिल्कुल। ॿियो कुझु चवणु चाहींदव? जी ॿियो कुझु न, गानो चवणु ॿुधाईंदमि। गानो ॿुधाईंदव? बिल्कुलु ॿुधायो। कॉल डिस्कनेक्ट थी वई। हानिया ऐं सखर खां असांखे कॉल कई ऐं हानिया जी कॉल जेका आहे वो डिस्कनेक्ट थी वई। हानिया चयो त मूंखे सवाल जो जवाब ख़बर न आहे, सो हानिया तव्हांखे प्रोग्राम जे एंड ताईं सवाल जो जवाब जेको आहे उहो मिली वेंदो। ऐं हानिया जी हिकिड़ी ॻाल्हि सुठी लॻी, अगरि मां हुन खां पुछां पई हानिया ॿियो कुझु चवणो आहे, हू चए पई न ॿियो कुझु न आहे चवणो, पर जेको आहे तव्हांजो प्रोग्राम इलाही सुठो आहे ऐं असां रोज़ ॾिसंदा आहियूं। वरी थोरो ॻाल्हाए वरी मां चयो हानिया ॿियो कुझु चवणु चाहींदव? हुन चयो त न बसि मूंखे गानो ॿुधाइणो आहे। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे। ऐं कॾहिं कॾहिं कॉलर्स सां ॻाल्हाए बि सिर्फ़ु तव्हां इंजॉय न कंदा, मां बि कंदी आहियां। सो बहरहाल हिकु ॿिए भाउ जी कॉल आहे, अब्दुल वहाब निज़ामाणी टंडो मोहम्मद खान खां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। दी खुश है, सब खैरियत है? अल्लाह जो शुक्र। भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? रब जा करम लगा बिना अल्लाह ताला तव्हां सेतरे तमाम मुंहिंजे ख्याल में शायद फ्राइडे ते कोन हुआ, शायद तबियत थी करे। जी जी बिल्कुल। जी 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 भेण अल्लाह सेतरे खुश हुजो, खुदा करे जी। आमीन। जी भाउ सवाल ॿुधो आहे? जी 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 कायदे आज़म जे बाबा जो नालो हुयो पूजा जिन्ना। अच्छा पूजा जिन्ना, सही। ठीक ठीक। ॿियो कुझु चवणु चाहींदव? न न मेहरबानी, अल्लाह खुश रखे। माशाल्लाह सुठो प्रोग्राम आहे, मतलब कुछ जनरल नॉलेज के मतलब पॉइंट का ॾाढो सुठो आहे अल्हम्दुलिल्लाह। अच्छा भाउ तव्हां पाण छा कंदा आहियो? आऊं पाण जॉब कंदो आहियां, असिस्टेंट अकाउंट ऑफिसर आहियां। वाह ज़बरदस्त माशाल्लाह। जी जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जी जी गवर्नमेंट जॉब आहे भाउ? जी 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 गवर्नमेंट जॉब। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। चलो अल्लाह से तव्हां खुश रखे ऐं थैंक यू सो मच। थैंक्स फॉर कॉलिंग। अल्लाह हाफिज़। अल्लाह हाफिज़। अल्लाह हाफिज़। ऐं भाउ असां कॉल कई ऐं जेको आहे भाउ बि चयो त जेको आहे जिना पूंजा हाणे ॾिसंदासीं त सवाल जो जवाब केतिरे हद ताईं सही आहे। छा सभु हिक ॿिए जो पोयां पिया वञनि या वाकई में इहो ई सवाल जो जवाब आहे या को ॿियो थी सघे थो, सो ख़बर कोन्हे का। लास्ट में ख़बर पवंदी त सवाल जो जेको जवाब आहे उहो केतिरे हद ताईं सही आहे। सो कंबर खां कॉल आहे सनाउल्लाह जी, स्मार्ट सनाउल्लाह। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदीशा, अल्लाह खुश आयो खेरा। अल्लाह जो शुक्र सनाउल्लाह। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? खेर खेर लॻो पियो। माशाल्लाह अॼु मुंहिंजी भेण ॾाढी सुठी थी लॻे माशाल्लाह। महिरबानी महिरबानी। सनाउल्लाह सवाल ॿुधो आहे? जी जी सवाल त ॿुधो आहे। जवाब जना पूजा 100% ऐं हुनजी अम्मी जो बि नालो ॿुधायां? जी जी ॿुधाए छॾियो। हुनजी अम्मी जो नालो आहे मिठी बाई। अच्छा चलो ठीकु आहे सना। पर मां पढ़ियो आहे जना पूजा 100% चवंदो, इहो जवाब आहे। अच्छा ठीकु आहे ठीकु आहे, ॾिसंदासीं लास्ट में। ॿियो छा चवणु चाहींदव? ॿियो तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो थो लॻे, हिकिड़ो शेर तव्हांखे ॿुधाईंदुमि। बिल्कुलु ॿुधायो। असां आख़िरी साह ताईं तुंहिंजा हूं। वाह। असां आख़िरी साह ताईं तुंहिंजा हूं, दिल ते समूरा अख़्तियार तुंहिंजा आहिनि। वाह वाह। तूं अची त निंड नाहे ईंदी। सही। तूं अची त निंड नाहे ईंदी, निंड अचे त ख़्वाब तुंहिंजा आहिनि। वाह वाह वाह। डेडिकेट माय फॉर एस। समझी वियासीं। थैंक यू सनाउल्लाह, थैंक यू। वाह सनाउल्लाह भाई हमेशह असांखे सॉन्ग्स में ॿुधाईंदो आहे सुठा सुठा ऐं जेको आहे शेरो शाइरी बि कंदो आहे सुठी। सो सुठी ॻाल्हि आहे। ऐं सवाल जो जवाब बि हुन ॾिनो आहे जिना पूंजा, त हाणे ॾिसंदासीं। अच्छा हुन त पंहिंजी हुनजी अम्मी जो नालो ॿुधायो, हाणे अम्मी जो नालो बि सही आहे अलाए न आहे का ख़बर कोन्हे का, पर हुननि चयो 100% सवाल जो जवाब इहो आहे। त सनाउल्लाह जॾहिं 100% चवंदो आहे त ईअं थींदो आहे त उहो सवाल सही हूंदो आहे, पर छा ख़बर, अॼु जी का ख़बर कोन्हे जेसि ताईं लास्ट नथो थिए। हेलो अस्सलाम वालेकुम फरमान। वालेकुम अस्सलाम वदी। कीअं आहियो फरमान? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे। ॿुधायो ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं फरमान सवाल ॿुधो आहे?
जी जी बिल्कुल ॿुधो आहे। मुंहिंजे ख्याल में त इन जो असुल नालो आहे पूजा जिना ऐं इहो पैदा थियो हुयो 1857 ईस्वी में ऐं 1902 ईस्वी में जो इंतकाल थी वियो। सही 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 सही। चलो ॿियो कुझु चवणु चाहींदो? प्रोग्राम तमामु बहितरीन आहे ऐं मुंहिंजा दोस्त प्रोग्राम ॾिसनि पिया। मीर मोहम्मद मुगेरी दुबई खां उन्हनि खे खोड़ ऐं रियाज़ अहमद भुट्टो ऐं इन खां अलावा वालेकुम सलाम। थैंक यू फरमान जेको आहे उन बि इहो ई चयो आहे त जिना पूंजा सो हाणे ॾिसंदासीं सवाल जो जवाब केतिरे हद ताईं सही आहे। जिन कॉलर्स असांखे अञा ताईं कॉल न आहे कई जल्दी जल्दी सां कॉल कयो। मंडे टू फ्राइडे रंगनि भरी शाम में असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं ऐं जेके जनरल सवाल असां रखिया आहिनि सभिनी खे उहो असांजो नेक्स्ट वीक जेको सॉरी गुज़िरियल वीक जेको आहे असांजो उहो सभिनी खे वणियो। ही वीक बि जेको आहे इनशाला इहे सवाल जवाब हूंदा। नेक्स्ट वीक वरी ॾिसंदासीं त कुझु ॿियो नवां खणी ईंदासीं तव्हांजे लाइ। सो बहरहाल ही जेको जनरल नॉलेज जा सवाल ऐं जेको स्पेशली असां जुमे जो प्रोग्राम कंदा आहियूं उहो सभिनी खे वणंदो आहे। सभई जेको आहे उनखे एप्रिशिएट कंदा आहिनि। सभिनी खे पसंदि आहे ऐं हर कंहिंखे नात ॿुधाइण जो दुरूद पढ़ण जो ऐं जेको आहे मिलंदो आहे मौक़ो। सो बहरहाल मंडे टू फ्राइडे रंगनि में शाम में तव्हां सां गॾु हूंदा। ऐं जिन कॉलर्स अञा ताईं असां कॉल न आहे कई जल्दी सां कॉल कयो। उन में जेको आहे असांजो तमामु प्यारो भाउ मज़हर बलोच भाउ नवाब शाह खां, उन खां अलावा जेको आहे आंटी नईमा, उन खां अलावा मिसिस समर शाह, मिसिस रहमान नवाब शाह खां, उन खां अलावा जेको आहे ॿियूं खोड़ सारियूं सायरा कुरैशी ऐं सफ़िया है, किरण कायनात अमारा अलाए किथे आहे, ऐं उन खां अलावा जेको आहे फिज़ा है, उन खां अलावा दुआ हैदराबाद, किंज़ा बि आहे, अफरोज़ बि आहे, खोड़ सारियूं आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि में कंहिंजा नाला वठी कंहिंजा वठां ऐं मुंहिंजा खोड़ सारा भाइर आहिनि जिन जा नाला मूंखे ज़हन ते हिन वक़्तु नथा अचनि। सो बहरहाल जेको आहे पूरी सिंध आहे। हाणे पूरी सिंध जा नाला हिकु हंधि। चलो ठीकु आहे। हिकिड़ी त असांजी जेको आहे तमामु प्यारी कॉलर असां जंहिंखे चवंदा आहियूं पिया असांजी माउ बि आहे, दोस्त बि आहे, भेण बि आहे ऐं वॾे में वॾी जेको आहे असांजी ख़ुशि इख़लाक़ ऐं ख़ुशि मिज़ाज आंटी नईमा, उनखे असां वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम बेटा। वालेकुम सलाम। कीअं आहियो आंटी? ठीकु आहियो आंटी? अल्लाह ख़ुशि करे तोखे असां बि ख़ुशि लॻा पिया आहियूं। रब जा एहसान आहिनि। मां पहिरें गाड़ी लॻी पई आहियां मुंहिंजो कॉल कोन पई मिले। अच्छा चलो मिली वई कॉल। मां थिया न। हाँ बिल्कुल बिल्कुल। चलो सभिनी ॿुधाए छॾियो। हाणे छा तोखे ॿुधायां? सभिनी ॿुधायो पूजा जना ऐं हिनजे वाइफ जो नालो, हुनजी अम्मा जो नालो, ही त बाबा जो नालो। सही ऐं इहो झिरकनि में पैदा थिया। अच्छा। ऐं झिरक शहर आहे न जी जी पैदा थिया। ऐं मां जो नालो मच्छी बाई। मच्छी बाई। हाँ मिठी बाई। अच्छा मिठी बाई। सही हुनखे मिठो। सही मिठी बाई। मिठी बाई। बेटा मूंखे गूगल अचण कोन था अचनि खोलण न को मां अहिड़ा कम कंदी आहियां। सही गूगल खोली हूंदी न तव्हां ॾिसंदी आहियां पर इहो मूंखे न ईंदा आहिनि। सही इहो अथई जवाब सही पर हाणे नालो त वरी ॿियनि जो अची वेंदो। मुंहिंजो नालो त ईंदो ई कोन। न तव्हांजो नालो बि ईंदो, छो कोन ईंदो? फर्स्ट में जेको कंदो त उनजो नालो ईंदो न। हक़ उनजो आहे न जेको फर्स्ट में जवाब ॾे। जेको फर्स्ट में नालो वठंदो त हक़ उनजो थींदो न। हाँ बिल्कुल इलाही दफ़ा तव्हां क्रेडिट खणी चुका आहियो। अॼु वरी को ॿियो अची वेंदो भला कंहिंजे नसीब में जंहिंजो नालो अचे। सही ॿियो छा चवणु चाहींदो आंटी? आंटी ॿियो अलाह जो शुक्र लॻो पिया, सभु ख़ैर लॻो पिया। मौसम बि VIP लॻी पई आहे। ॾाढी थधी मिठी आहे, हवाऊं फर्स्ट क्लास पयूं लॻनि। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि चवां आंटी नईमा। मां तव्हांखे चवां थी आंटी ॿियो ॿुधायो त तव्हां बि मूंखे चओ था न आंटी ॿियो। ही त हाणे सार बाबू ते खिले थो, चए थो तोखे आंटी थी चवे। आंटी ठीकु आहे ख़ैर ॾिसो न हाणे मूंखे हाणे चिंता सां तोखे चिड़ाईंदासीं, हाणे तोखे आंटी सॾींदासीं। भले चवनि मूंखे को बि फ़र्क़ु नथो पवे। मुंहिंजी जान ई वधीक चवण मां फ़ाइदो करो। भले बेटा चढ़ाईंदी न। हा बिल्कुल। ऐं सॼो ॾींहुं चढ़ाईंदा आहिनि मूंखे। करे चवंदा आहिनि मोटी थी वई, करे चवंदा आहिनि छा थो थिए सनड़ी थी वई। मतिलबु हिकिड़ी ॿुधाईंदा आहिनि त आख़िर मां मोटी आहियां या मां सनड़ी आहियां मां छा आहियां। न मिठी आहे सही आहे। बसि एॾी सनड़ी न थी जो माण्हू हले त किरी पए। हाँ एॾो सन्हड़ो माण्हू सुठो न लॻंदो आहे। सही ॻाल्हि आहे। न लो थी थो वञे ब्लड प्रेशर पोइ खा पी जाम कुझु कोन थींदो। थोरो कोन थींदो माण्हू। मां जाम खाईंदी पीअंदी आहियां। खाइण पीअण में मां वरी शी आहियां।
ठीकु आहे सही आहे सुठी ॻाल्हि आहे न अलाह ख़ुशि रखंदई आबाद रखंदई आमीन। सभिनी खे आबाद रखंदो बचड़ा मुंहिंजा जेका आहे सभु आहिनि इहे बि ख़ुशि हूंदा आबाद हूंदा आमीन आमीन मुंहिंजे बचड़नि जी आहे उन्हनि सां बि रोज़ ॻाल्हाईंदी आहियां चवंदी आहियां अलाह ख़ुशि कंदो अलाह वधाईंदो आमीन मुंहिंजा बचड़ा आहियो बिल्कुलु वही दुआऊं आहिनि अलाह ख़ुशि रखंदो बिल्कुलु आबाद रखंदो आमीन बेटा थैंक यू आंटी थैंक यू अल्लाह हाफ़िज़ आंटी ॾेई मां वाकई में जॾहिं बि ॻाल्हाईंदो सभु ख़ुशि थींदा आहिनि सार बाप ख़ुशि थींदा आऊं बि ख़ुशि थींदी आहियां असां डायरेक्ट सभु मतिलबु हिकिड़ो लॻंदो आहे सफ़ा पंहिंजी क्लोज़ हिकिड़ी कंहिं फ्रेंड सां था ॻाल्हायूं छो जो मूंखे उन्हनि जी नेचर ईअं लॻंदी आहे उहा ॿारनि सां ॿार हूंदी आहे वॾनि सां वॾी थी वेंदी आहे सो अहिड़ा माण्हू घटि हूंदा अथव ऐं अहिड़ा माण्हू दिलि जा साफ़ हूंदा आहिनि ऐं वॾी ॻाल्हि आंटी जेको आहे न मूंखे चयो त सही आहियो एॾो सन्हड़ो थियण जी ज़रूरत न आहे त मां कॾहिं उहे बि सन्हड़ी थींदी ई न आहियां लाइफ में कोन थी आहियां पर वरी बि मूंखे चिड़ाईंदा रहंदा आहिनि मोटी आई करे चवंदा आहिनि सन्हड़ी आई सही ख़बर कोन थी पए त मां छा आहियां पर अॼु आंटी चई छॾियो त तूं सही आई सो बहरहाल एतिरो माण्हू हुजे जो तो माना नज़र अचे था हवा के खाईंदे पिए घर जो आहे सो बहरहाल जेके सन्हड़ा आहिनि उहे ख़ुशि हुजनि ऐं जेके मोटा आहिनि उहे ख़ुशि हुजनि ऐं सभिनी खे अलाह साईं ठाहियो आहे कंहिंमां एब कढणु न घुरिजे सुठी ॻाल्हि त इहा ई आहे त कंहिंमां बि एब न कढिजे छो जो हर कंहिंखे अलाह साईं ठाहियो आहे सो बहरहाल वरी कॾहिं कॾहिं असांजी आदत आहे इंसान आहियूं आदत खां मजबूर आहियूं सो बहरहाल दुबई खां कॉल आहे असां तमामु प्यारे भाउ जी मीर मोहम्मद भाउ जी सो कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू वदी तो कीअं आहियो ठीकु ठाक आहियो अल्लाह जो शुक्र मां बिल्कुलु ठीकु आहियां भाउ तव्हां ॿुधायो अदी सभिनि खे यादि कयो था भले दुबई खे छो था विसारे छॾियो दुबई वारे खे बि त यादि कयो न दी अदा तव्हांखे एॾा कॉलर्स यादि कंदा आहिनि जो बसि मां वरी मां नालो विसारे छॾींदी दुबई यादि कंदो असां पाणी सम्झी वेंदा दी हा बिल्कुलु न तव्हां यादि हूंदव अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का पर मूं जीअं चयो त जिन जा नाला न वठां त माज़रत अल्लाह जो शुक्र अल्लाह जो शुक्र आहे बिल्कुलु ठीकु आहियां भाउ सवाल जो जवाब अधे फरमान सलाम ॾिना हुनखे वालेकुम सलाम वाली खोड़ सारा सलाम जिन सलाम ॾिना अॼु मां टॉपिक ते इहो ई चवंदुमि जेको फर्स्ट कॉलर जवाब ॾिनो त उहो ई आहे मुंहिंजे हिसाब में बि सही ठीकु जी जी मां तव्हांखे शेर ॿुधाईंदुमि भले न जी जी हेलो जी जी अदी मां तव्हांखे शेर ॿुधायो भाउ ॿुधायो तुंहिंजो ॿार निहारण तुंहिंजो बार निहारण मूंखे बदनाम करे छॾे थो तुंहिंजो बार निहारण मूंखे बदनाम करे छॾे थो पिनी कुझु त क्यास कर सिमात सनावला ते वाह 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 जबरदस्त बेटी चढ़ बि सिमात सनावला ते बिल्कुलु सम्झी वियासीं ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ न बि ॿियो कुझु बि न चवंदा हिकिड़ो सवाल ॾींदासीं त अलामा इक़बाल जे फादर जो नालो छा हुयो ओके ठीकु आहे जबरदस्त सवाल फादर जो नालो छा हुयो जबरदस्त बहितरीन सवाल भाउ जी अॼु मां जवाब भाउ खे ॾेई छॾियां त रसाए रखे ओके ठीकु आहे ओके अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ ऐं जेको आहे असांजो तमामु प्यारो भाउ दुबई खां मीर मोहम्मद भाउ ऐं मीर मोहम्मद भाउ असांजो रेगुलर कॉलर आहे मीर मोहम्मद भाउ लाइ मां इहो चवंदुसि त मीर मोहम्मद भाउ कंजूस न आहे छो जो ॾिसो दुबई खां पाकिस्तान कॉल करणु वरी आराम सां ॻाल्हाइणु प्रोग्राम जी तारीफ़ करणु शेरो शाइरी करणु टॉपिक ते ॻाल्हाइणु त इहो कंहिं कंजूस माण्हू जो कमु न हूंदो आहे इहो सखी माण्हू जो कमु हूंदो आहे दिलि जे खुलियल माण्हू जो कमु हूंदो आहे न त हिते ओड़े पाड़े में माण्हू कॉल न कंदा आहिनि सो बहरहाल वरी महिरबानी भाउ कॉल करण जी ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक रंगन भरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे मलिकार कयूं था ऐं अॼु जो असांजो जेको सुवाल आहे तमामु सुठो सुवाल ऐं तक़रीबन जेको आहे सभिनी हिकु ई सुवाल जो जवाबु ॾिनो आहे जिनाह पूंजा सभिनी जवाबु ॾिनो आहे त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिनाह जे बाबा जो नालो जिनाह पूंजा हुयो हाणे ॾिसंदासीं त लास्ट में ॾिसंदासीं अञा त खोड़ सारा कॉलर्स असांजा रहियल आहिनि त उहे कहिड़ो जवाबु ॾियनि था त छा सही आहे सवाल जो जवाबु या वरी न छो जो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे सभु ग़लति हलिया वेंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो त सभु सही जवाबु ॾींदा आहिनि सो बहरहाल सवाल जो जवाबु जिन असांखे हाणे जॉइन कयो उन्हनि खे बि ॿुधायूं त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिनाह जे बाबा जो जेको आहे नालो छा हो ऐं जिन जिन कॉलर्स असांखे चयो त असांखे ख़बर न आहे त अॼु जे प्रोग्राम जे थ्रू तव्हांखे ख़बर पवंदी छो जो ॾिसो इहा ई शइ हूंदी आहे जनरल नॉलेज जो सवाल इन लाइ माण्हू रखंदो आहे त जीअं नॉलेज में इज़ाफ़ो थिए या जिन खे ख़बर न आहे उन्हनि खे ख़बर पवे ऐं असां जे जो रखण जो मक़सद बि इहो ई हूंदो आहे
काफ़ी माण्हू गूगल करे भी असांखे ॿुधाए वठंदा आहिनि त को इशू कोन्हे को भले गूगल कनि पर ॾिसो तव्हां उन सवाल जे लाइ सर्च कयो था मतिलबु ॻोल्हा कयो था उन शइ जी न उन ई टाइम ते त इहा छा आहे इहा हिकिड़ी चवंदा आहिनि त नॉलेज में इज़ाफ़ो आहे हर कंहिंजे तव्हांजे थ्रू ॿियो ॿुधे थो ॿियनि जे थ्रू ॿियो ॿुधे थो त इन में सुठी ॻाल्हि आहे ऐं सवाल जो जवाब जेके अहिड़ा हूंदा आहिनि इहे लिखी छॾींदा कयो इहे किथे न किथे तव्हांखे ज़रूरु कमु ईंदा सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं उरूज जी हेलो अस्सलाम वालेकुम उरूज हेलो अस्सलाम कैसी हो उरूज ठीक हो मैं ठीक हूँ अल्हम्दुलिल्लाह आप सुनाओ आप कैसी हो आपकी तबीयत कैसी है मैंने सुना आपकी तबीयत ठीक नहीं थी मेरी तबीयत अभी भी ठीक नहीं है लेकिन अल्हम्दुलिल्लाह सही हूँ मैं अभी कुछ 2 दिन पहले से तो सही हूँ बेहतर हूँ अच्छा अल्लाह पाक ठीक करे आपको मेरी दुआ में साथ है आप भी और मैंने बहुत मिस किया आपको बहुत ज्यादा मिस किया मैंने थैंक यू रूज और अरे थैंक यू नहीं बोलते ना नहीं बोलते नाराज हूँ चलो भाई मेरा थैंक्स वापस करो मुझे अच्छा ले लो हाँ ओके दे दो और बताओ आपकी तबीयत कैसी है मेरी तबीयत ठीक है आप भी बस अचानक से खराब हो जाती है रात को भी मेरी तबीयत ज्यादा खराब हो गई थी बस दुआ करें अल्लाह पाक करे मुझे पता नहीं चलते अचानक से तबीयत खराब हो जाती है और सारे कॉलर्स को मेरी तरफ से बहुत बहुत सलाम आंटी नईमा को बहुत 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 सलाम और आबिद को नौमी भाई को दादू को आपको और मैं नाराज हूँ आप नाराज हो जी मैं सच में नाराज हूँ आप भी आपको पता है आपसे आप तो नाराज है वो तो चलो हमें पता है लेकिन आपको पता है आपसे सब नाराज है पूछो क्यों क्यों क्योंकि आप सवाल का जवाब नहीं देते मुझे सब कहते हैं कि आप जो उरूज है ना आपकी वो मतलब पढ़ाई में ध्यान नहीं देती हाँ ऐसा है ना सब मुझे चढ़ाते हैं ना मुझे कहते तुम्हारी लाडली है ना ये सवाल का जवाब नहीं देती और बताओ उरूज मम्मा कैसी है आप भी मम्मा भी ठीक है बस मम्मा की तबीयत भी ठीक नहीं आज मम्मा गई थी हॉस्पिटल अभी कल मम्मा के सारे टेस्ट होंगे मम्मा की तबीयत भी बहुत ज्यादा खराब है बस सब दुआ करो अल्लाह पाक से अल्लाह रहम मम्मा को अल्लाह रहम करेगा बिल्कुल ठीक हो जाएगी वो भी आप भी अपना बहुत सारा ख्याल रखना ओके आप ये सवाल नहीं पूछोगे आंसर हाँ हाँ बता दो वाह वाह क्या बात है बताओ मैं भूल गई थी क्या था पूंजा पता नहीं क्या हमारे क्या जिना पूंजा ठीक है ओके 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 उरूज ओके और मैं नाराज हूँ आप मुझे याद नहीं करती हो ठीक है अल्लाह हाफिज़ लव यू टू और भाई हमारी प्यारी कॉलर उरूज उरूज जी तव्हांखे ख़बर आहे हमेशह नाराज़ हूंदी आहे पर अॼु खां पोइ उरूज सां नाराज़ थियण जी ज़रूरत कोन आहे छो जो उरूज अॼु सवाल जो जवाबु ॾेई छॾियो ऐं उन बि चयो त जिना पूंजा त हाणे ॾिसंदासीं त सही जवाबु छा आहे अच्छा उरूज खे त जेको आहे सवाल जो जवाबु हमेशह ॾियण बि खपे पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे मां सोचींदी आहियां त हुनजो दादाजी हुनखे ॿुधाए छॾींदो पर एतिरो बेवफ़ा आहे उहो बि सवाल जो जवाबु न ॿुधाईंदो अथसि त सवाल जो जवाबु हीअ आहे सो बहरहाल जेका इहा चीटिंग थी वेंदी न त कंहिंखे असां ॿुधाए छॾियूं सो बहरहाल सवाल आहे त कायद आज़म मोहम्मद अली जिना बाबा क़ौम जे बाबा जो नालो छा आहे सो हिन वक़्त ताईं जिन जिन जवाबु ॾिनो आहे ॾिसंदासीं त उहो सही आहे या न सो हिन वक़्त असां कॉल ते आहिनि शेदात कोट खां उबैदुल्लाह मंगसी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम मदी क्या हाल है खैर मदर में अल्लाह जो शुक्र भा बिल्कुल ठीक तव्हां ॿुधायो खैर अल्हम्दुलिल्लाह खैर ही था जी सवाल जो जवाब ॾियणो हुयो जी जी अदा बिल्कुल ॾियो जी कायद आज़म अली मोहम्मद अली जिना जे फादर जो नालो पूंजा जिना हुयो अच्छा ठीक ॿियो कुझु चवणु चाहींदो भा बस इहो ई चवणो हुयो जी सवाल जो जवाब ॾियणो अच्छा फर्स्ट टाइम कॉल कई आहे जी फर्स्ट टाइम कॉल कई आहे पहिरियों दफ़ो जी जी फर्स्ट टाइम कॉल प्रोग्राम ॾिसंदा आहियो जी अॼु ॾिसण शुरू कयो अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम तमामु ज़बरदस्त लॻो थैंक यू भा थैंक यू तव्हां पाण छा कंदा आहियो सर मां मेडिकल स्टोर हलाईंदो आहियां दी वाह जबरदस्त अच्छा मौसम ॿुधाइजो शहदाद कोट जी कीअं मां अदी कंबर में रहंदो आहियां शहदाद कोट असांखे कुझु अॻिते आहे पर मौसम अल्हम्दुलिल्लाह सही आहे हाणे कुझु गर्मी थियणु शुरू थी वई आहे सही ठीक ठीक ॿियो हिकु तव्हांखे अॼु मां अर्ज़ु करणु चाहींदुसि जी जी अगर तव्हां रहो पाईंदव त पोइ अल्हम्दुलिल्लाह तमामु ज़बरदस्त लॻंदव ओके भा थैंक यू
थैंक यू अल्लाह हाफिज़। साईं भा जो आहे चयो आहे त जिना पूंजा ते ॾिसंदासीं त जिना पूंजा जो आहे सही जवाब आहे या न, ऐं जेको आहे तक़रीबन सभिनी हिकिड़ो जवाब ॾिनो। अल्लाह ख़ैर करे। हाणे सभु अलाए ग़लति साबित थींदा, अलाए सभु सही थींदा, छो जो इहा त आख़िर में ई ख़बर पवंदी। ऐं फर्स्ट कॉलर केरु हूंदो, कहिड़े शहर खां हूंदो, कहिड़ो ख़ुशनसीब हूंदो जिनजो फर्स्ट में नालो खणंदासीं। आंटी नईमा ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी मूंखे। हुन चयो मां फर्स्ट खां मिलायां पई कॉल, प्रोग्राम स्टार्ट थियो जीअं ई त माना पहिरां मुंहिंजो नालो वञे। त ॾिसो इहो मतिलबु हिकिड़ो हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे न, त फर्स्ट में मुंहिंजो नालो अचे त इहा बि सुठी ॻाल्हि आहे। अगरि तव्हां कोशिशि कयो था त फर्स्ट में मुंहिंजी कॉल अचे ऐं मुंहिंजो नंबर लॻे, आउं सवाल जो सही जवाबु ॾियां, त इहा बि सुठी ॻाल्हि हूंदी आहे। इहा हूंदी आहे अचीवमेंट, इहो हूंदो आहे कुझु हासिल करणु। ऐं हिन मां मुराद आहे त तव्हां प्रोग्राम खे चङे नमूने ॾिसो था, ॿुधो था ऐं पसंदि कयो था। उहो त असांजे कॉल्स मां ई असांखे ख़बर पवंदी आहे। पर रेगुलर कॉलर्स मां हिकिड़ो जेको मिस आहे घणनि ॾींहंनि खां, उन्हनि जो नालो मां स्पेशली वठणु चाहींदमि। लिटिल सिंगर आमना मिस आहे। इलाही ॾींहं थी विया आहिनि आमना, तव्हां कॉल नाहे कई, ऐं बराए महिरबानी कॉल कयो। ऐं जेको आहे असां तव्हांखे मिस करे रहिया आहियूं, खोड़ सारनि ॾींहंनि खां तव्हांजो सॉन्ग न आहे ॿुधो। सो हिन वक़्तु असांखे कॉल आहे थर्ड पार्किट खां फैज़ मोहम्मद भा। हेलो अस्सलाम वालेकुम। ओ कॉल डिस्कनेक्ट थी वई। ऐं थर्ड पार्कर खां असांजो भाउ हुयो फैज़ मोहम्मद, ऐं भाउ तव्हां वरी कॉल मिलायो ऐं कॉल जेका आहे उहो डिस्कनेक्ट थी वई। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कॉल ट्रांसफर थियण खां पहिरीं ई डिस्कनेक्ट थी वेंदी आहे। सो बहरहाल को मसलो कोन्हे को। जॾहिं बि कॉल कयो पंहिंजी टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी ऑफ रखंदा कयो, म्यूट रखंदा कयो, या वरी टीवी खे फ़िलहाल बंदि करे छॾंदा कयो ऐं पंहिंजो आवाज़ ॿुधणु चाहियो था त उहो रिपीट में ॿुधी वठंदा कयो। रिपीट असांजो प्रोग्राम 1 खां 2 दफ़ा थींदो आहे ऐं राति जो 12 खां 2 वॻे ताईं, वरी सुबुह जो 9 खां 11 वॻे ताईं रिपीट हूंदो आहे, त तव्हां रिपीट में ॾिसी सघो था। सो बहरहाल जिन असांखे हिन वक़्तु ताईं कॉल नाहे कई, उहो सभु कॉल कयो ऐं सवाल जो जवाबु ॾियो ऐं ॾिसंदासीं हिन वक़्तु कॉल ते केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो हनीफ़ भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? बिल्कुलु अदा, सवाल जो जवाबु ख़बर आहे भाउ? जी सवाल जो जवाबु हिकु या जेको साहब हर कॉलर ॾियनि था, जिनाब पूजा। छा जवाबु? जिनाब पूजा। जिनाब पूजा, ठीकु आहे भाउ, थैंक यू। ओके अल्लाह हाफ़िज़, थैंक यू। हनीफ़ भाउ जेको आहे गुड्डू खां असांखे कॉल कई ऐं हिननि बि चयो आहे त जिनाब पूजा। सो हाणे ॾिसंदासीं त जवाबु सही आहे अलाए सही न आहे, का ख़बर कोन्हे का, ऐं लास्ट में ख़बर पवंदी त सही जेको जवाबु आहे उहो छा आहे। कंप्लीट जवाबु हिन वक़्तु ताईं कंहिं बि न आहे ॾिनो। नालो त आहे इहो, ठीकु आहे, अलाए ख़बर बि न आहे, माना 100% मां बि नथी चई सघां, पर अञा कुझु मिसिंग आहे, विच में कुझु मिसिंग आहे। सो कंप्लीट नालो जेको हुनजो हुयो उहो अञा ताईं कंहिं नाहे ॾिनो, पर वरी बि काफ़ी हद ताईं चई सघिजे थो त सही आहे। छो जो मां त न चवंदसि न त तव्हां ग़लति आहियो, इहो त मूंखे आख़िर में ख़बर पवंदी त तव्हां ग़लति आहियो या तव्हां सही आहियो, मूंखे ख़बर कोन्हे का। ऐं हमेशह मूंखे जॾहिं ख़बर बि हूंदी आहे पर आउं ॿुधाए न सघंदी आहियां। सो हिन वक़्तु असांखे कॉल कई आहे आरजे फैसल रज़ा। हेलो अस्सलाम वालेकुम फैसल। वालेकुम सलाम। आप ही कहिड़ा हाल? खुश आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र। फैसल भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जे एहसान माल के करम लॻा पिया आहिनि। फैसल भाउ सवाल ॿुधो आहे? जी जी बिल्कुलु। आप ही सवाल ॿुधो आहे ऐं इहो सम्झो त काइदे आज़म असांजे पाड़ेसरी बि आहे ऐं उनजो ॻोठु, उनजो जेकी जनम भूमि आहे उहा असांजे पासे में ई आहे। अच्छा। उन्हनि जे जेको आहे मौजूदा जेको ॼमण वारी जेकी जॻह हुई उते त असां ईंदा वेंदा आहियूं। अच्छा अच्छा अच्छा, सही। त आउं जम्पी में रहंदो आहियां, त जम्पी रहे असांजो एतिरो डिस्टेंस कोन्हे, हिन में मुफ़ासिलो कोन्हे विच में। ठीकु, सवाल जो जवाबु? जी आप हुनजे वाल साहब जो नालो जनाब पूजा हुयो, जेको पंहिंजे माल जा जेके छोड़ा हूंदा न उनजो वापार कंदो, उहो वापारी क़िस्म जो हूंदो हुओ। त उनजो असांजा वॾड़ा उन्हनि खां वॾड़नि खां ॿुधंदा अचूं त माना उन्हनि जो हिकिड़ो जेको रूट हूंदो, रस्तो हूंदो, असांजे ॻोठ खां ई निकिरंदो हुयो। असांजा अबा ॾाॾा परॾाॾा असांखे ॿुधाईंदा आहिनि उन्हनि जे बारे में। सही सही सही, सुठी ॻाल्हि आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? बसि आप इहे तव्हांजो प्रोग्राम ईअं बि सम्झो त आउं हर प्रोग्राम में तव्हांजी मां कॉल करे इहो ॿुधाईंदो आहियां त मूंखे माना तव्हांजे प्रोग्राम जी एतिरी हिकिड़ी शिदत सां इंतज़ारु हूंदो आहे जो आउं पंहिंजो प्रोग्राम जेको रेडियो ते प्रोग्राम कंदो आहियां उहो मुंहिंजो 5 वॻे ख़तमु थींदो आहे। 5 वॻे फिक्स अची तव्हांजी प्रोग्राम में अची। महिरबानी भाउ, महिरबानी, वरी महिरबानी तव्हांजी।
थैंक यू आपी अल्लाह थैंक तव्हांखे यू आबाद रखे ख़ुशि रखे। आमीन आमीन थैंक यू अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे हमेशा। आहे जेको आहे हिकिड़ो आरजे थी करे अगरि के ॿिए होस्ट जो प्रोग्राम एॾो दिलचस्पी सां ॾिसे त इहा कामयाबी हूंदी आहे ऐं वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां पाण हिकिड़ा बहितरीन होस्ट आहियो आरजे आहियो ऐं उनखां अलावा असांजो प्रोग्राम ॾिसो पिया टाइम कढी तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं भाउ जेको आहे सवाल जो जवाबु ॾिनो जिना पूंजा त ॾिसंदासीं सभिनी इहो ई सवाल जो जवाबु ॾिनो आहे त हाणे सभिनी खे इहो ई लॻंदो हूंदो त यकीनन इहो ई सवाल जो जवाबु हूंदो पर छा ख़बर त इहो सवाल जो जवाबु न हुजे ऐं कुझु ॿियो हुजे। सो जिन जिन कॉल न कई उहे बि कॉल कयो ऐं पंहिंजी क़िस्मत आज़मायो ऐं जंहिं सही जवाबु ॾिनो उनजो नालो लास्ट में मेंशन ज़रूर कयो वेंदो। सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। लसबेला खां भाउ सां कॉल कई। अब्दुल वाहिद कीअं आहियो ठीकु आहियो? अदा थोड़ो लाउडली ॻाल्हाइजो। सवाल ॿुधो आहे भाउ? जी छा जवाब छा आहे? जिना पूंजा ठीक है। ॿियो कुछ और चाहिंदो भाउ? महिरबानी थैंक यू। लसवेला खां अब्दुल वहाब असांखे कॉल कई ऐं भाउ मूंखे थोरो थोरो कंफ्यूज लॻे पियो तुंहिंजी आवाज़ मां लॻे पियो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां प्रोग्राम में कॉल कंदा आहियूं पर असां वरी घणो ॻाल्हाइण खां थोरो कंफ्यूज थी वेंदा आहियूं। सो भाउ जेको जवाबु ॾिनो आहे जिना पूंजा त ॾिसंदासीं त भाउ जो जवाबु जेको आहे उहो बि सभिनी सां गॾु वियो आहे त सही आहे या न। सो इहो त लास्ट में ख़बर पवंदी ऐं विच में कुछ मिसिंग आहे वो भी लास्ट में खबर पवंदी त विच में मिसिंग छा आहे। छो जो ॾिसो असां सभु डिटेल सां ॿुधाइनि पिया उन्हनि जो ॻोठ जनम भूमि उॼावा वापार किथे कयो किथे उथिया वेठा त उन्हनि खे कहिड़े नाले सां सॾियो वेंदो उहो ॿुधाइनि पिया न त ही नालो उनजो त हिकिड़ो लफ़्ज़ आहे मिसिंग आहे विच में ऐं उहो अञा ताईं कंहिं न ॿुधायो आहे। कोशिशि कयां थी त अगरि केरु मूंखे उहो ॿुधाए त उनजो नालो मेंशन कयां छो जो हिन वक़्त ताईं सभिनी सेम जवाबु ॾिनो आहे। हाणे इहो सेम जवाबु अलाए सही आहे अलाए ग़लति आहे का ख़बर कोन्हे का। सो ॾिसंदासीं कॉल आहे केरु ऐं किथां खां। हेलो अस्सलाम वालेकुम ख़ालिद भाउ कीअं आहियो ठीकु आहियो? वालेकुम सलाम। अजी ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र भाउ तव्हां साम्हूं। अल्लाह सही तव्हांखे ख़ुशि रखे। आमीन। हे मोहम्मद अली जना जे जेको पीउ जो नालो हुयो उहो हुयो जना पूजा जी। ही झिरकनि सां वास्तो रखंदो हुयो। हिनजो पीउ जेको आहे त माना वाण जो वापारी हुयो जेको असां खटनि खे माना वाण ॾींदा आहियूं उन्हीअ जो वापारी हुयो। अच्छा सही। ऐं ॿ जनरल नॉलेज जा सुवाल आहिनि उन जा जवाब उहे नज़र कंदुसि। जी जी। दुनिया में जेका वॾे में वॾी स्टेशन आहे उहा अमेरिका जे शहर न्यूयॉर्क में आहे जंहिंजी माना पखेड़ 146 एकड़ आहे। अच्छा। ऐं इजिप्शियन पिरेवो बर्ड हिकिड़े पखीअ जो नालो आहे जेको मिस्र जे पासे ॾे थींदो आहे। सही। इजिप्शियन माना इजिप्शियन लफ़्ज़ निकितल आहे माना इजिप्ट मां मिस्र मां इजिप्शियन पिरेवो बर्ड। अच्छा। इहो अहिड़ो पखी आहे जेको वागू जे वात में वञी करे उनजे ॾंदनि मां रिज़्क़ हासिल कंदो आहे। वरी आसानीअ सां वरी माना वापसि माना ॿाहिरि हलियो ईंदो आहे। वाह जबरदस्त। इजिप्शियन पिरेवो बर्ड। सही जबरदस्त। उस्ताद बुखारीअ जूं चंद सिटूं जे चओ त मां ॿुधायांव। बिल्कुलु ॿुधायो भाउ। शाइरीअ जूं बिल्कुलु ॿुधायो। उस्ताद बुखारीअ जूं तमामु ख़ूबसूरत सिटूं आहिनि। हिकु मौत मोए खां भव सुहिणा ॿियो तोमा नथो थिए ढव सुहिणा। हिकु उमिरि में जानी मां छा जीअंदुसि हिकु उमिरि में जानी मां छा जीअंदुसि कमुकार कंदुसि या प्यार कंदुसि तोसां छा खिलंदुसि तोसां छा मिलंदुसि तोसां छा खिलंदुसि तोसां छा मिलंदुसि मूंखे उमिरियूं हुजनि हा सव सुहिणा। वाह 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 जबरदस्त। हिकु मौत मोए जो भव सुहिणा ॿियो तोमा नथो थिए ढव सुहिणा। वाह। अल्लाह साईं ख़ुशि रखंदो आबाद हूंदो। हर भाउ खे बि सलाम अदा आबिद खे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो तव्हांजे टीम खे ख़ुशि रखंदो। आमीन आमीन थैंक यू भाउ ख़ालिद भुट्टो भाउ शिकारपुर खां असां कॉल कई ऐं जेको आहे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे भाउ खोड़ सारी दुआऊं ॾियण जे लाइ वॾी महिरबानी। सवाल जो जवाबु जेको आहे उन्हनि बि ॾिनो आहे जिना पूंजा ऐं जेको आहे ॾिसंदासीं त सवाल जो जवाबु केतिरे हद ताईं सही आहे या न। ऐं अच्छा ख़ालिद भाउ बि जॾहिं कॉल कंदा आहिनि त उहे बि काफ़ी जनरल जा सवाल जेके आहिनि उहे उन्हनि जो जवाब बि ॾींदा आहिनि ऐं काफ़ी उन्हनि खे बि नॉलेज आहे ऐं टॉपिक
को बि हुजे उन ते सुठो ॻाल्हाईंदा आहिनि ऐं टू द पॉइंट ॻाल्हाईंदा आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं सवाल अगरि तव्हांजे हाणे कंहिंखे बि को एक्स्ट्रा सवाल आहे जनरल नॉलेज जो हुन सां प्लस में जवाबु ॾियणु चाहे थो त ॾेई सघे थो। सो इहा बि हिकिड़ी नॉलेज आहे ऐं असां ॿियनि ताईं पहुचायूं था। सो बहरहाल सवाल आहे अॼु जो त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे पीउ जो नालो बाबा जो नालो छा हुयो। सो हिन वक़्त ताईं जिन जिन सवाल जो जवाबु ॾिनो आहे त लास्ट में ॾिसंदासीं त उहे सही आहिनि या न। सो हिन वक़्त असां सां तमामु प्यारी कॉलर असांजी गंदा हैदराबाद खां मिसिस समर शाह। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम अज़रा, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह जो शुक्र। मिसिस समर शाह काथे गायब आहियो? बस अज़रा थोड़ी मसरूफ़ियतूं वधी वयूं आहिनि, वरी थोड़ा अलॻि हिकिड़ा प्रोग्राम अची विया आहिनि, वरी उन्हनि खे थोरो माण्हू संभाले पियो। उनमें मुंहिंजो नालो हो, इन करे उहो मुंहिंजो प्रोग्राम संभालणो हो। ज़बरदस्त, मसरूफ़ियतूं वधी वयूं। चलो दुआउनि सां सभु कम थिया आहिनि मुंहिंजा। हाँ, अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे, अल्लाह साईं तव्हां कामयाब करे। सवाल जो जवाब छा आहे ॿुधाईंदो? अच्छा, न मूं टीवी जेको सो हाणे ऑन कई आहे त ॿुधाए छॾियो त छा सवाल? कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे बाबा जो नालो छा आहे? अच्छा, जिन्ना पूंजा। जिन्ना पूंजा, अच्छा वाह बाबा ॾिसो टीचर आहे न, फर्स्ट बस ॿुधी करे जवाब ॾेई छॾियो। ऐं ॿुधो हिकिड़ो तव्हांखे हिनजी हिस्ट्री ॿुधाईंदी हला। जी जी। शायदि ईअं आहे या न आहे, पर बहरहाल जेको मूं ॿुधो आहे असांजे वॾनि खां जी त जेको सो मौला जा ॾाढा एतकाद वारो हूंदो, उन्हनि जो बाबा, ठीकु आहे। अच्छा। जॾहिं कायदे आज़म जी जिन्ना छो जो ज़ुलजना खे चवंदा आहिनि, ठीकु आहे, ज़ुलजना चवंदा आहिनि न पंहिंजो ज़ुलजना निकिरंदा मुहर्रम में, बिल्कुलु। त पोइ उनजे नाले जे हिसाब सां जिन्ना नालो रखियो। त हाणे अलाए हिस्ट्री आहे या न आहे, पर बहरहाल असां इहो ॿुधी आहे, इन करे मुंहिंजो तव्हां सां शेयर करियां। बाक़ी हाणे अगरि न हूंदी त माफ़ करे छॾिजो। चलो ठीकु आहे, को मसलो न आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदो? हा, ॿियो प्रोग्राम तव्हांजो इलाही सुठो, पर कॉल एॾा दफ़ा मूं कई पई, ईअं कोन त मूं तव्हांजे प्रोग्राम खे विसारे छॾियो, मूंखे हर वक़्तु यादि हो, ऐं पर कॉल लॻी कोन पई। अॼु अलाए कीअं लॻी वई कॉल, इन करे मुंहिंजो हेलो हाय करे वठां अज़रा सां। न इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए। ऐं जेके कॉलर्स तव्हां जीअं रेगुलर कॉलर आहियो, असांजा कॉल न आहियो कंदा त असां सम्झी वेंदा आहियूं तव्हां कॉल कंदा हूंदो पर लॻंदी न हूंदी। हा, कॉल नथी लॻे न, ॿ टे दफ़ा मूं कई कॉल कोन लॻी। हींअर मूं ट्राई करियो पियो, मूं चयो भला ॾिसां थी भला अज़रा सां ॻाल्हाए हेलो हाय करियां। इलाही थी विया आहिनि, ऐं तव्हांखे पाण ख़बर आहे बिज़ी जेको माण्हू पंहिंजी हिन फील्ड में अचे थो न, त उनखे 100% ॾियणु असांजे लाइ ज़रूरी आहे। छो असां टीचर आहियूं, उस्ताद आहियूं, त असांखे उन हिसाब सां हलणो पए थो। असांजो स्कूल सां बि, वरी असांजा पंहिंजा जेके घर में ॿार आहिनि, वरी उन्हनि खे बि ॾिसणो पए थो, वरी गैदरिंग में वञणो पए थो। टाइम जो थोरो आहे, इलाही शॉर्ट आहे, इन करे। हा ठीकु आहे। बहरहाल आउं इहो चवंदी हुयसि त तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे, अल्लाह करे तव्हां हमेशह ख़ुशि रहो, तव्हांजो ईअं प्रोग्राम अॻियां वधंदो रहे, ऐं ईअं तव्हांजे रिज़्क़नि में इज़ाफ़ा थींदा रहनि। मुंहिंजे लाइ बि दुआ घुरिजो, मुंहिंजी फैमिली जे लाइ। मौला जो शुक्र आहे, इलाही सारा कम मुंहिंजा थी विया आहिनि जेके पेंडिंग में हुआ, अञा जेके रहियल कम आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां दुआ कजो। आउं तव्हांजे प्रोग्राम में फोन करियां न करियां, पर मुंहिंजी दुआऊं हमेशह तव्हां सां ऐं तव्हांजे प्रोग्राम सां गॾु आहिनि। थैंक यू मिसिस समर शाह, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं इलाही सुठो लॻो इलाही ॾींहंनि खां पोइ जेको आहे मिसिस समर शाह सां ॻाल्हायो। ऐं ॾिसो प्यार कंदड़ माण्हू जेके आहिनि या दिलि सां चाहींदड़ या ॾिसंदड़ या इज़त कंदड़ माण्हू उहे हूंदा आहिनि, त भले तव्हां कॉल कयो या न कयो, या कंहिंसां तव्हां मिलो या न मिलो, पर उनजी इज़त उनजो प्यार दिलि में हूंदो आहे। त मिसिस समर शाह जी चयो त आउं कॉल न बि कयां त इन मतिलबु इहो न आहे त तव्हांखे विसारे छॾियो आहे। त हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मसरूफ़ियत न। मिसिस समर शाह ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु ज़िम्मेदार पर्सन आहे, पंहिंजो घर बि आहे, उनखे अलावा स्कूल आहे, त स्कूल में हज़ारे कम हूंदा आहिनि। सो बहरहाल इलाही सुठो लॻो इलाही ॾींहंनि खां पोइ ॻाल्हाए, अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे। हिन वक़्तु असांजो तमामु प्यारो भाउ असां कॉल ते आहे, ख़ालिद भाउ। हेलो अस्सलाम वालेकुम। जी बिल्कुलु, तव्हां ॿुधायो कीअं आहे भाउ, ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। ख़ालिद भाउ सवाल ॿुधो आहे? सवाल ॿुधो आहे, हिन जो कायदे आज़म जे वाल साहब जो नालो जनाब पूंजा आहे जी। बाक़ी माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम तव्हांजी टीम में माशाल्लाह ज़बरदस्त आहे, ऐं तमामु हे जेको सिलसिलो वरी सवाल वारो रखियो अथव त इहो त तमामु सुठो आहे। हिन में जनरल नॉलेज जी असांजे दोस्तनि खे ॼाण, महिरबानी। उन सां अलावा माना जेको आहे सो हे प्रोग्राम तमामु सुठो आहे। अञा हीअं हुजे त जीअं आख़िर में तव्हांजो प्रोग्राम ख़तमु थो थिए, हिकिड़ी सजेशन आहे जेकॾहिं इजाज़त ॾियो त। जी 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 बिल्कुलु। जीअं हिकिड़ो सवाल पहिरियां तव्हां पुछो था, वरी हिकिड़ो सवाल तव्हां वरी बाद में बि पुछी छॾियो, वरी हुनजो जवाबु वरी जेको आहे सो सुभाणे ते ॾियनि त ईअं जनरल नॉलेज में इज़ाफ़ो थींदो। सही सही, सलाह इलाही सुठी आहे, इंशाल्लाह अमल कंदासीं भाउ। थैंक यू भाउ, थैंक यू, थैंक्स।
थैंक्स फॉर कॉलिंग। आई ब्रेक जो भी टाइम थियो आहे, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक। रंगन भरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं तक़रीबन सवाल जो जवाब सभिनी सेम ही ॾिनो आहे, पर अञा तो पार्टी अभी भी है, मतलब पार्टी शुरू तो नहीं हुई है लेकिन खत्म भी नहीं हुई। त अञा बि ॾिसंदासीं त खोड़ सारा कॉलर्स रहियल आहिनि, छा जवाब ॾियनि था। हिन वक़्त असांखे कॉल कई आहे सखर खां अमारा, सो अमारा जी कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम अमारा। वालेकुम सलाम, कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु। अमारा काथे गायब लॻी पई आहीं? मां गायब न आहियां, मां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहियां। महिरबानी, कॉल नयो कंदा? न कॉल न आहियां कंदी, बाक़ी ॾिसंदी आहियां। बेवफा माण्हू आहीं अमारा। न बेवफा थोड़ी आहियां, मां तव्हांखे ॾिसां थी, तव्हांखे ॾिसी ॾिसी जीअं असांखे कीअं ख़बर पए त अमारा ॾिसे पई? पोइ उहो मां तव्हांखे ॿुधायां थी न। अॻ में तव्हां कमेंट कंदा हुआ, हाणे उहे बि न कंदा आहियो। हाणे थोरो आई थिंक कुछ टाइम खां त अचनि न पियूं पिक्स वग़ैरह के भी शो जूं। अच्छा वाह, अमारा खे इहा बि ख़बर आहे, मतलब नॉलेज रखे थी न। हाँ न, सही ॿुधायो न। सही सही, बिल्कुल सही ॿुधायो। अच्छा सवाल जवाब। सवाल जो जवाब आहे बिना पूंजा। जबरदस्त, पक्का? जी जी पक्का। अच्छा ॿियो छा चवणु चाहींदो? अॼुकल्ह छा पियो थिए, तव्हां बार बार चओ पिया न त कायदे आज़म मोहम्मद अली जना जे पीउ जो नालो, त जेको कायदे आज़म आहे उन्हनि जो नालो न आहे, उहो बि उन्हनि जो लक़ब ई आहे। जेको मोहम्मद अली जना आहे उहो उन्हनि जो पंहिंजो नालो आहे। बिल्कुल। ॿियो ॿुधायो, महक कीअं? महक ॿियो सभु खैरियत आहे, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुल ठीक आहियां। मां चयो महक कीअं तव्हां सिस्टर? महक बि अल्हम्दुलिल्लाह ठीक लॻी पई आहे। गानो ॿुधाइण ईंदी कोन? न उहा हेठि आहे न, मां तव्हांखे ॿुधायो। अच्छा भले हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, हमारा तव्हां हमेशा मथे ई हूंदा, उहा वीचारी हेठि हूंदी, छो अलॻि अलॻि रहंदा आहियो छा? हिनजे लाइ त हिते मतिलबु न को ॻाल्हाइण वारो हूंदो आहे न छा, हिनजे लाइ मां मथे अची करे कॉल कंदी आहियां त जीअं का डिस्टर्बिंग ई न थिए। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो ॿियो कुझु ॿुधायो, सखर जो मौसम ॿुधायो। सखर जो मौसम ॾींहं जो गरम आहे, राति जो नॉर्मल मौसम आहे, सुठी मौसम आहे बल्कि। ॿियो छा पियो हले लाइफ में? ॿियो स्टडी थी हले, बस इहो ई सभु कुझु हले पियो। तव्हां ॿुधायो वीकेंड कीअं गुज़रियो? ऐं तव्हांखे हर वीकेंड खां पोइ ज़ुकाम छो थो थिए? यार इहो वॾी सोच जी ॻाल्हि आहे। हाँ न, तव्हां वीकेंड में आइसक्रीम खाइण शुरू करे छॾींदा आहियो छा? न मां न आइसक्रीम खाईंदी आहियां, न चॉकलेट, न केक, न कोल्ड ड्रिंक। वॾी ॻाल्हि। अच्छा पोइ बि थी थो वञे त हाणे सोच त जेकॾहिं मां आइसक्रीम खावां त पोइ मुंहिंजो छा थींदो? न हूअं तव्हां छाजे करे न खाईंदा आहियो? मूंखे वणंदी कोन्हे, मूंखे पसंदि आहे। अच्छा सही ॻाल्हि आहे। मां चयो वहम कंदा आहियो त मतां गलो ख़राब थी पई। न वहम कंदो आहे उन सां ईअं थींदो आहे। मूंखे पसंदि ई न आइसक्रीम, न चॉकलेट, न केक, न कोल्ड ड्रिंक। मां ये फॉर टेस्ट लाइ थोरो ईअं खाईंदी आहियां, न त बस। अच्छा सही। ॿियो अमारा? ॿियो इहो चवंदमि त जेका सिंगर आहे फाइज़ा अली, हाणे जॾहिं बि थी सघे त उनखे इनवाइट कजो प्रोग्राम में। इंशाल्लाह ज़रूर। ॿी का फरमाइश? बस ॿी का कोन्हे का, माशाल्लाह प्रोग्राम तमामु ज़बरदस्त आहे। मतिलबु प्रोग्राम में जेको आहे ॼण ईअं थो लॻे कोई न्यू प्रोग्राम स्टार्ट थियो आहे, एॾी एनर्जी अची वई आहे प्रोग्राम में। माशाल्लाह ओवरऑल तव्हांजी ड्रेसिंग ऐं ओवरऑल मतिलबु प्रोग्राम तमामु ज़बरदस्त थी वियो आहे। पहिरियां बि सुठो हुयो पर हाणे अञा बहितरीन थी वियो आहे। थैंक यू अमारा, थैंक यू लख थोरा। ओके अमारा, हाणे हिकु हक़ीक़त सां जुड़ियल हिकु शेर पई ॿुधायां। तव्हां छा पिया चओ पहिरियां उहो ॿुधायो? जी मां चयो ॿियो कुझु ॿुधायो। जी बस शेर ही ॿुधायां पई। जी ॿुधायो। पर्दा आँखों से हटाने में बहुत देर लगी, पर्दा आँखों से हटाने में बहुत देर लगी, हमें दुनिया नजर आने में बहुत देर लगी। वाह वाह वाह। नजर आता है जो वैसा नहीं होता कोई शख्स, नजर आता है जो वैसा नहीं होता कोई शख्स, खुद को ये बात बताने में बहुत देर लगी। वाह अमारा वाह, महफिल माणे वरतई। थैंक यू। तमाम सुठो शेर ॿुधायो। अच्छा यादि ॿुधायो, ॾिसी ॿुधायो, सची ॿुधायो। ने उहो मूंखे यादि आहे, इहो शेर ऑलरेडी यादि ई आहे मूंखे। वाह वाह, हक़ीक़त ते ॿधल शेर आहे। बिल्कुल हक़ीक़त ते ॿधल आहे। बिल्कुल। ॿियो कुझु चवणु चाहींदो? इहा बि मुराद न आहे त कोई अगरि फील सुठो थो कराए त उहो अंदरां ख़राबु आहे, पर जीअं चवंदा आहिनि त हर मुस्कुराईंदड़ चेहरे खे ख़ुशियूं बि न आहिनि हूंदियूं, त इहा बि हिकु हक़ीक़त आहे त जेको जीअं नज़र अचे थो उहो न आहे हूंदो। हाय हमारा रुलाओगी क्या? नहीं रुलाऊंगी नहीं, तसल्ली रखे। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। माण्हू हक़ीक़त पसंदि हुजे, सुठी ॻाल्हि आहे इलाही।
बिल्कुल। ॿियो कुझु चवणु चाहींदो? जी बस ॿियो कुछ भी नहीं। ओके, अल्लाह हाफिज़। अल्लाह हाफिज़। थैंक यू सो मच। अमारा जो नालो असां थोड़ी देर पहिरियां वरितो त अमारा प्रोग्राम खे शायदि ॾिसे पई ऐं कॉल करे वरिती हुन ऐं उन्हनि चयो त आउं कॉल न कयां त इन मतिलबु ईअं न आहे त कॉल मतिलबु प्रोग्राम खे आउं विसारे छॾियो। मिस समर शाह वारी ॻाल्हि कई त जेको आहे अगरि मां कॉल न कयां त इन मतिलबु इहो न आहे त मां प्रोग्राम खे विसारे छॾियो। त मां त प्रोग्राम रोज़ ॾिसंदी आहियां। सुठी ॻाल्हि आहे प्रोग्राम खे ॾिसणु ऐं प्रोग्राम खे पसंदि करणु। ऐं अमारा चयो त प्रोग्राम पहिरियां बि सुठो पर हाणे अञा वधीक सुठो थी वियो आहे ऐं इलाही मज़ो ईंदो आहे ॾिसण में। सो बहरहाल थैंक यू अमारा, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं अमारा इलाही सुठो शेयर ॿुधायो, हक़ीक़त ते बदल शेयर ॿुधायो। ऐं हक़ीक़त पसंदि माण्हू जॾहिं जेके हूंदा आहिनि न उन्हनि सां अगरि पोइ लाइफ में कुझु ग़लति बि थींदो आहे न त उन्हनि ते एतिरो ख़ासि फ़र्क़ु न पवंदो छो जो उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त इहो त थियणो हुयो। ऐं जेकॾहिं तव्हांखे जेतिरो जल्दी कंहिंजो चहिरो, कंहिंजी असलियत, कंहिंजो असुल रूप कहिड़ो आहे अगरि उहो साम्हूं अची थो वञे त ख़ुशि थींदा कयो त ठीकु आहे। मतिलबु घणो कुझु थियण खां बची वियासीं, हिते सभु ख़बर पइजी वई। सो बहरहाल ज़िंदगी में माण्हू ईंदा वेंदा, को मसइलो कोन्हे को। सो कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम या अली मदद। मौला अली मदद भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? सब ख्याल लॻो पियो आहे। अॼु वॾा माण्हू थी विया, यादि ई कोन था कयो, विसारे छॾियो अथव। अच्छा, वॾा माण्हू असां थी विया आहियूं। ठीकु भाउ। सवाल ॿुधो आहे? हा दी जना पूजा अंसार को कुझु नथी सघां थी, मां त गानो ॿुधाईंदुमि। बिल्कुलु भाउ मुंहिंजा ॿुधायो। थी दुख बि तंगिया माओ कारो वगोले नचो चरियनि जहिड़ा थिया हाल असांजा अणबाण बावार वसांजा वॾी हारत कोशिश कयां मां अब्दुल तुंहिंजे अचण जी उमेद ई नाहे अब्दुल खालिक ई दई ना। अभी सभिनि कालनि खे मुंहिंजा सलाम जी चाहिजा के मां के संत के वालेकुम सलाम। थैंक यू अंसार खोसो भाउ असांखे कॉल कंदो आहे कराची खां। सो वरी महिरबानी भाउ, विसारण जी ॻाल्हि कोन्हे का ऐं कंहिंखे बि न विसारींदी, पर मां जीअं चयो त खोड़ सारा असांजा कॉलर्स आहिनि त सभिनी जो नालो हिक ई टाइम ते खणणु थोरो मुश्किल थी वेंदो आहे। सो जंहिंजो नालो न खणी सघंदी आहियां मां पहिरियां ई चई त माज़रत में दिलि में न कंदा कयो। ऐं जीअं असांजा कॉलर्स असांखे चवंदा आहिनि त अगरि असां कॉल नथा कयूं त हिन मतिलबु इहो न आहे त असां जेको आहे प्रोग्राम खे विसारे छॾियो आहे। त जेकॾहिं मां नालो नथी खणां त हिन मतिलबु ईअं न आहे त मूंखे कोई यादि न आहे, ज़हन ते न आहे ईंदो। हर ज़ाहिर ॻाल्हि हर हिकु माण्हू जो नालो हिक ई टाइम ते खणणु हर कंहिंजे लाइ मुश्किल हूंदो आहे त पोइ मुंहिंजे लाइ मुश्किल हूंदो आहे। पर जेके ज़हन में ईंदा आहिनि कोशिशि कंदी आहियां सभिनी जा नाला खणा, पर जेके ज़हन में ईंदा आहिनि उन्हनि। सो बहरहाल जेको आहे तमामु प्यारी कॉलर असांजी, तमामु प्यारी भेण असांजी नवाबशाह खां मिसिस रहमान, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं ज़बरदस्त शो तव्हांजो हमेशह वांगुरु। ऐं तव्हांजे सवाल जो जवाबु आहे की मिस्टर जिना पूंजा ऐं उन्हनि खे भाई जे नाले सां चयो वेंदो। अच्छा, कंप्लीट नालो उन्हनि जो इहो ई आहे। सही, ज़बरदस्त। ॿियो छा चवणु चाहींदो? ॿियो ज़बरदस्त शो। ऐं अनीता मूंखे सलाम किया त उन्हनि खे खोड़ सारा सलाम। दिशाज़ खे वालेकुम सलाम। सभिनी ॾिसंदड़ ॿुधंदड़ खे। ऐं तव्हांजे लाइ मां शेयर चवणु चाहींदुसि की माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हणी, के माण्हू मन अचे भॻवान। वाह वाह, महिरबानी। सेम टू यू। अल्लाह हाफिज़। थैंक यू। ऐं तमामु प्यारो शेयर जेको आहे मिसिस रहमान चयो मुंहिंजे लाइ। सो मिसिस रहमान इहो शेयर आऊं वापसि तव्हांखे डेडिकेट कयां थी। सो छो जो वाकई में सभु माण्हू जेके आहिनि न माण्हू त सभु सोढ़ा आहिनि, ठीकु आहे, पर लॻंदी कंहिं सां आहे। सो घटि माण्हू हूंदा आहिनि जिन सां इंसान जी ॿिए कंहिंसां लॻंदी आहे। ऐं ज़रूरी न आहे त माण्हू सोढ़ो हुजे त उहो ई सुठो हूंदो। ऐं कॾहिं कॾहिं कोझा माण्हू बि इलाही वणंदा आहिनि। सो बहरहाल आउं सभिनी खे वणंदी आहियां, सभई मुंहिंजी तारीफ़ कंदा आहिनि। ऐं हक़ीक़त ॿुधायांव हिकिड़ी ॻाल्हि त सभु मुंहिंजी मुंहं ते तारीफ़ कोन कंदा आहिनि ऐं पर पुठ बि पंहिंजी तारीफ़ ॿुधी आहे। सो कॾहिं कॾहिं मां ईअं बि कंदी आहियां। सो इहो मुंहिंजो हक़ आहे, छो कोन कयां। सो बहरहाल मुंहिंजा सभु कॉलर सुठा आहिनि, हिन जे करे मां सभिनी खे सुठी लॻंदी आहे। वॾी महिरबानी तव्हां सभिनी खां। हिकु ॿी सुठी कॉलर असांजी तमामु प्यारी कॉलर ज़ुलेखा। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम, कहिड़ा हाल आहे नज़रा? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे तव्हांजी। ॾिसो ख़ैर आहे? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो?
अॼु ॾाढी कोशिशि कई न पोइ कॉल मिली आहे आख़िर में अची। चलो कॉल मिली वई। जिना नालो आहे जी जिना। अच्छा हालांकि अञा विच में आहे तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। मां ईअं पढ़ियो बि हो फेसबुक ते पर मुंहिंजे ज़हन मां निकिरी वियो आहे विच में आहे अञा बि हुनजी कंप्लीट नालो जेको उन्हनि खे सॾींदा हुया। ठीकु ठीकु। हा हा पूजा जिना सॾींदा हुया। सही सही। चलो जी जी ॿियो छा चवणु चाहींदो? बस शुक्र अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो प्रोग्राम हले पियो ऐं तमामु घणी नॉलेज मिले थी सभिनि जूं राय बि अचनि थियूं ॿुधूं था असीं ऐं तव्हांजी बि खिलंदड़ चहिरो असांजी जेकी परेशानियूं आहिनि उहे दूर थी थियूं वञनि ॾिसूं था त तमामु प्यारा पिया लॻो। थैंक यू। अॼु बि तमामु प्यारा पिया लॻो। तव्हां खिली ॻाल्हायो था माण्हू केतिरो बि टेंशन हूंदो न साम्हूं अगरि खिलंदो आहे त माण्हू जी थोरा पंहिंजा तासुरात चेंज थी वेंदा आहिनि। हा बिल्कुलु ईअं त आहे। ठीकु आहे ॿियो सभु ख़ैरु आहे? अल्लाह जो शुक्र। पटाए वेठी आहियां तव्हांजी प्रोग्राम जे लाइ करे अॼु। महिरबानी महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र तव्हांजी दुआ। अच्छा तव्हां ॿुधायो तव्हां प्रोग्राम ठहियल हुआ छा पियो कयो सॼे ॾींहं में छा कयो छा खाधो छा पचायो? अॼु मां पालक पचाई। अच्छा वाह। पालक जो साग पचायो ऐं पंहिंजो बाजरे जी मानी। वाह वाह तमामु सुठी अॼु ऐं पंहिंजो हाणे जेको वरी शाम जो मानी पचाईंदासीं अटो ॻोहे रखियो आहे मानी पचाईंदासीं घर जो कमु इहो सभु। अच्छा असांजी तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे असांजी सॼी टीम जे वात में पाणी अची वियो आहे ऐं सभु पुछनि पिया त हाणे साग वरी सरियं जी बाजरे जी मानी पोइ असां कॾहिं अचूं तव्हांजे घर? जॾहिं बि अचो तव्हां बिल्कुलु अचो असांजे लाइ खुली पियो आहे घर। मां एड्रेस सेंड करे थी छॾियां तव्हांखे। इंशाल्लाह ज़रूर ज़रूर ईंदासीं। कराची गार्डन में अचो तव्हां बिल्कुलु असां वटि अची सघो था। इंशाल्लाह ज़रूर। ॾाढी ख़ुशी थींदी महिमान नवाज़ हूंदा आहिनि सिंधी त पंहिंजा महिमान नवाज़ मशहूर ई आहे। अचो तव्हां मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। सब ठीक है अज़रा? ओके ठीक है। थैंक यू अल्लाह हाफिज़। थैंक यू थैंक यू। ऐं तमामु सुठो लॻो ज़ुलेखा सां ॻाल्हाए ऐं ज़ुलेखा जेको एतिरो खाधनि जा नाला वरिता सार भाउ चए पियो पोइ हाणे कॾहिं हलूं मुंहिंजो भला पुछी वठूंसि था त कॾहिं था हलूं। सो बहरहाल सची ॻाल्हि आहे वाकई में असां सिंधी जेको आहियूं कुझु कुझु पर महिमान नवाज़ त पंहिंजी जाइ ते आहियूं इन में नो डाउट। ऐं कोई बि असांजे घर ईंदो आहे त खणी भला मानी न खाए त न खाए त चांहि त ज़रूरु पीआरींदा आहियूं। सो बहरहाल सुठो लॻो इलाही ऐं उन्हनि हिकदमि सां चयो त जॾहिं तव्हांजो दिलि चए तव्हां हलिया अचिजो ऐं मूंखे ख़ुशी थींदी त ॾिसो इहो ई प्यारु हूंदो आहे इहो ई ख़ुलूस हूंदो आहे ऐं इहा ई मोहबत हर कंहिंखे खपंदी आहे। बाक़ी खाधे जो त कोई बि अॼुकल्ह बुखियो न हूंदो खाए त हर कोई थो ग़रीब खाए थो अमीर बि खाए थो फ़क़ीर बि खाए थो सभु कंहिंखे अलाह साईं ॾिए थो। सो बहरहाल इहो हूंदो आहे प्यार ख़ुलूस मोहबत ऐं इज़त। सो बहरहाल अलाह साईं जंहिंखे ॾे ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो त अलाह साईं कंहिंखे ॾेई बि आज़माईंदो आहे ऐं कंहिंखे खसे बि आज़माईंदो आहे छो जो उहो पोइ चवंदा आहिनि इंसान जे पंहिंजे हथ में हूंदो आहे त उहो कीअं थो हुनखे हैंडल करे ऐं जेका शइ तव्हांखे मिले थी त हाणे तव्हांखे निभाइणो उनखे पाण खे आहे। सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम सलाम। मैं खुश आयो तव्हां ॾाढो शो तमामु सुठो असांखे ॾाढो पसंदि आयो आहे। महिरबानी भाउ। अदा नालो त ॿुधाइजो भाउ पंहिंजो। ऐं मुंहिंजो नालो इम्तियाज़ अहमद आहे गुलशन हदीद कराची फेज़ 1 में। गुलशन हदीद खां ॻाल्हायो पिया। कीअं आहियो भाउ ठीकु आहियो? सवाल ॿुधो आहे? हा सवाल त असां ॿुधियो थी लेकिन कोन पियो अचे मां चयो गानो तव्हांखे ॿुधायां जेको आहे हींअर नओं मिठड़े मोलाई जो। अच्छा ठीकु आहे ओके ॿुधायो। मां भी जवां तू भी हसीन जोड़ी ठंडी ॾाढी सुठी जोड़ी ठंडी ॾाढी सुठी सुठी सलाह मुंहिंजी मिठी जोड़ी ठंडी ॾाढी सुठी सुठी सलाह मुंहिंजी मिठी मां भी जवां तू भी हसीन जोड़ी ठंडी ॾाढी सुठी। अल्लाह हाफिज़। थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग ऐं अलाह ख़ैर कंदो। जेको आहे न्यू सॉन्ग चयो भाउ त मां ॿुधायां थो। सो जिन खे ॿुधाइणो हूंदो आहे उहो प्रोग्राम जे थ्रू ई ॿुधाईंदा आहिनि त अलाह ख़ैर कंदो तव्हांखे तव्हांजी जोड़ी वारो ज़रूरु मिलंदो। छो जो मां त इहा दुआ करे सघां थी न पंहिंजे भाइरनि जे लाइ। सो बहरहाल जेको जेको जिथे जिथे चाहे थो उनजो हुते शादी थी वञे मोहबत मिली वञे सुठी ॻाल्हि आहे। ऐं सो बहरहाल जवाब ते ईंदासीं असां। अॼु जेको जवाबु आहे सवाल जो जवाबु सवाल हुयो असांजो त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना
उनजे बाबा जो नालो छा हुयो। त अॼु जो जेको सवाल जो जवाब हुयो कंहिं बि ग़लति न ॾिनो, सभिनी जेको आहे सवाल जो जवाब ॾिनो सही, पर जेको मां जो चवां पई त विच में हिकिड़ी शइ मिस्टेक आहे, मतिलबु माइनस आहे, उहा उनखे सॼो छा वेंदो, उनखे सॾींदा हुया जिना भाई पूंजा। सो जिना पूंजा उन्हनि जो नालो हो ऐं उन्हनि खे जेको आहे सॼो वेंदो हो, उन्हनि खे हर कोई इन नाले सां सॾींदो हो, जिना भाई पूंजा। सो अॼु जो सवाल सभिनी सही जेको आहे सवाल जो जवाब ॾिनो, त हाणे सभई जेका विनर आहिनि, कोई बि हिकिड़ो ग़लति न आहे। ऐं जिन खे ख़बर न हुई उन्हनि साफ़ चयो त असां ख़बर न आहे, त अॼु जे प्रोग्राम जे थ्रू उन्हनि खे ख़बर पइजी वई हूंदी। सो असांखे मीर मोहम्मद भाउ जेको आहे सवाल ॾिनो त अल्लामा इकबाल जे बाबा जो नालो, उनजे वालिद साहब जो नालो छा आहे, उहो सवाल रखो। त सुभाणे जे लाइ असां जीअं भाउ ख़ालिद भाउ शहदाद कोटवारी असांखे चयो त तव्हां लास्ट में सवाल रखंदा कयो, ऐं इहा बि सुठी हिकिड़ी एडवाइस ॾिनी, त असां सोचो त इन ते अमल करे छॾियो। सो बहरहाल हिन ई वक़्तु असां अमल करे छॾियोसीं, ऐं सुभाणे जे लाइ मां तव्हांखे सवाल ॾींदी पई वञा जेको मीर मोहम्मद भाउ असांखे ॿुधायो त जेको आहे अल्लामा इकबाल जे बाबा जो नालो छा हुयो। सुभाणे जो सवाल इहो अथव। सो बहरहाल प्रोग्राम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे, टाइम बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। सुभाणे रही ज़िंदगी त वरी कंहिं नवनि महिमाननि सां, कंहिं नयनि चेहरनि सां, कंहिं नयनि मुस्कुराहटनि ऐं ॻाल्हियुनि सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसि ताईं मूंखे मुंहिंजी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।